अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कराची में द इंटेलेक्चुअल फोरम पारां फज़ल सुलेमान काज़ी जो अंग्रेज़ी ॿोली में लिखियल किताब पाकिस्तान स्टेट ऑफ गवर्नेंस जी महूरत अमरीकी कल्चर सेंटर कराची में मुनक़द कई वई। किताब जी पधराई वारी तक़रीब में नाले वारी लेखका मेहताब अकबर राशिदी, प्रोफेसर एजाज़ अहमद कुरैशी, मसूद नूरानी, सुल्ताना वकासी, अमानुल्लाह शेख, अकबर मलिक, असलम बलोच, कैसर बंगाली ऐं ॿियनि इल्मी मुआशी समाजी माहिरनि शिरकत कई। मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त किताब जे लेखक फज़ल सुलेमान काज़ी जो ख़ानदानी तालुक़ सादी पुरगणे जे शहर मोरे सां आहे। संदसि ख़ानदान में आलिम, ॾाह ऐं क़ाबिल फ़र्ज़नि जो तइदादु तमामु घणो आहे। पाण हिकु निहायत ई क़ाबिल लेखक, दानिश्वर ऐं सुहिणी सोच रखंदड़ शख़्सियत आहिनि। संदसि सिंधी ऐं अंग्रेज़ी में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते केतिरा ई किताब लिखियल आहिनि। काज़ी फज़ल सुलेमान जी अंग्रेज़ी में लिखियल किताब पाकिस्तान स्टेट ऑफ गवर्नेंस पाकिस्तान में हुक्मरानी ऐं निज़ाम बाबति लिखियल आहे। लेखक मुल्क जे हुक्मराननि जे निज़ाम खे तनक़ीदी नज़र सां ॾिसण जी कोशिशि कई आहे। हू इंसाफ़, मसावात ऐं सचाई जे बुनियादनि ते हुक्मरानी जी अहमियत खे उजागर करे थो। सुलेमान काज़ी साहब उन लाइ थोरी गुज़ारिश कयां थो त फज़ल हक काज़ी साहब ग्रेजुएट विथ BA ऑनर्स इन पॉलिटिकल साइंस 1960 में कई फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ सिंध एंड ऑब्टेन्ड हिज LLB 1962 में। ही वॉज ए प्रैक्टिसिंग लॉयर एट हैदराबाद फ्रॉम 1963 खां 1967 ताईं एंड वॉज इलेक्टेड मेंबर ऑफ द एग्जीक्यूटिव कमेटी ऑफ हैदराबाद बार एसोसिएशन यूथ activities during the college and university days. He was elected General Secretary of Sindh University Student Union and Hyderabad Sindh Law College Student Union. Qazi Saab was also elected as a chairman of Sindh University Inter-College Body and president of Sindh Student Federation. He secured first class second position in MA Political Science in 1969. And also did extra moral courses, constitutional law from the University of Sindh. He has attended numerous management courses at Pakistan Institute of Management, management objective, personal management, office organization and methods, human relations, sales promotion, and media evaluation and public relation. He has attended seminars on behavior skills, administrative law, UNA development decade communication techniques, and was a reporter from the conference of the Third World Forum held at Karachi during January 1975. Mr. Qazi has lived and worked Beijing, New York, Rome, and London. पाण इकोनॉमिस्ट भी आहिनि, लायर भी आहिनि, ऐं उन सां गॾु पाण बैंकर भी आहिनि। अॼु 1 यूनिट जो ॾींहुं आहे, 1 जुलाई, जॾहिं 1 यूनिट ख़तमु थियो, उन में 1 यूनिट जा हीरोज़ बि हिते वेठा आहिनि। पोइ काफ़ी सोच वीचार खां पोइ असां इहो सोचियो त भई इशफाक़ साहिबु इहा एडवाइस कई, नूरानी साहिबु हुनजी ताईद प्रोफेसर एजाज़ बि कई त भई 1 यूनिट त थी वियो, हाणे 1 यूनिट जॾहिं कोई सेलिब्रेशन कयूं, का ख़ुशी जी ॻाल्हि कयूं, बहितरी जी कयूं, उनजे ख़तमु थियण ते ख़ुशी जो ॾींहुं मल्हायूं। पोइ अॼु 1 यूनिट ख़तमु थियण जो ॾींहुं बि आहे। पोइ इहो डिसाइड बि थियो त असांजे फज़ल सुलेमान साहब हिकिड़ो किताबु लिखियो आहे, पाकिस्तान द स्टेट ऑफ गवर्नेंस। त हाणे जेके असांजा हिते स्कॉलर्स आहिनि इन किताब ते बि ॻाल्हाईंदा ऐं पाकिस्तान 1947 खां वठी जेका बि हुकूमतूं आहिनि, जेके बि उन्हनि कमु कया आहिनि, उन ते रोशनी विझंदा। पाकिस्तान जो जेको स्ट्रक्चर आहे फेडरल जो या प्रोविंशियल जो, उन ते बि ॻाल्हाईंदा। ऐं जेके हुकूमतूं 1947 खां आहिनि, जिन जिन कमु कयो आहे, उन में सभिनी खे हिस्ट्री पाकिस्तान जी ख़बर आहे त क़ाइद आज़म खां वठी ग़ुलाम अहमद खां, लियाकत अली खान खां, इस्कंदर मिर्ज़ा, फिरोज़ नून या अयूब ख़ान, या ज़ियालक, भुट्टे शाह जी हुकूमत, ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी ऐं नून जी, ऐं फिर परवेज़ मुशर्रफ जो दौरु आयो। इहो सॼे ते असांजा इहे स्कॉलर ॻाल्हाईंदा। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त पाकिस्तान असांजो प्यारो मुल्क आहे। पहिरियां हिन में असांजो 1 मैन शो हूंदो, पोइ 2 मैन शो थियो, पोइ 3 मैन शो थियो, हाणे 4 मैन शो आहे। हाणे तव्हां पुछंदो त 4 मैन शो केरु आहे? 4 मैन शो उहे असांजा पिलर आहिनि जेके कोशिशि करे रहिया आहिनि त पाकिस्तान खे तरक़ी वठाइजे, बहितरी कजे। उन में असांजी पार्लियामेंट आहे, जुडिशरी आहे, ब्यूरोक्रेसी आहे, एस्टेब्लिशमेंट आहे। उहे हाणे कोशिशि करे रहिया आहिनि हेतिरनि सालनि खां त पाकिस्तान में ख़ुशहाली आणे ऐं डेवलपमेंट थिए, बहितरी थिए।
जीअं त पाकिस्तान जो नालो आहे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान। हाणे इन सोच वीचार में त इस्लाम खे कीअं वधाइजे, जमहूरियत खे कीअं बहितर कजे ऐं मिठड़े पाकिस्तान जे लाइ बहितरी कीअं कजे ऐं रिफॉर्म्स कीअं आणजनि ऐं सोशल सेक्टर में कीअं कमु कजे ऐं जीअं असांजे माण्हुनि में बहितरी अचे। सो हाणे इन सभिनी मौज़ुनि ते असांजा सभई स्कॉलर ॻाल्हाईंदा। उन लाइ पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिब खे, जन पाण हिकिड़ो किताबु लिखियो अथनि 1 यूनिट ते ऐं कराची जो केस। सो उन ते साईं जन ईंदा कुरैशी साहिबु, त उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण इकनॉमिस्ट बि आहिनि ऐं काफ़ी गवर्नमेंट जे इदारनि में सरबराह बि रहिया आहिनि ऐं सोशल सेक्टर में तमामु वॾो कमु कयो अथनि। पाण प्रोफेसर कुरैशी इज़ ए सोशो इकनॉमिक एक्सपर्ट ऑन सिंध, एजुकेनिस्ट एंड डेवलपमेंट प्रोफेशनल, को ऑथर द इकनॉमी ऑफ मॉडर्न सिंध ते बि साईं किताबु लिखियो आहे। जीअं मलिक साहब चयो त आहे, टुडे इज़ द डे व्हेन वन्यूड वॉज ब्रोकन बाय यहया खान, जेको अयूब खान हयो हो ऐं all the 4 provinces of Pakistan were amalgamated into one West Pakistan that was broken after 20 years struggle, 15-20 years. So today is that date. We always celebrate that day, but this time Mr. Ashfaq suggested that we should celebrate वञूं मां कहिड़ा नुक़सान या फ़ाइदा छा थियो भला, चङियूं ॻाल्हियूं के थियूं उन ते ॻाल्हायूं। So we all agreed with him that this is how we can go. इन विच में काज़ी फज़ल साहब जो घणे वक़्त खां किताब पे रहियो पियो त उन जो महूरत कजे। हालांकि किताब थोरो पुराणो आहे पर उन जे बावजूदि किताब अहम आहे। पाकिस्तान द स्टेट ऑफ गवर्नेंस, माना मुल्क जी कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़ी हुकुमरानी आहे, कीअं पियो थो मुल्क हले, अॻु में छा हो हाणे छा आहे। सो ही हैज़ आउटलाइंड एंड सर्वेड फॉर many years how the country has been governed. So I think those who are going to speak must have read that book, and he has given many issues and topics that have been discussed. ऐं आउं ज़रूरु चाहींदुसि इन किताब जो सिंधीअ में तर्जुमो थियणु घुरिजे, उर्दूअ में तर्जुमो थियणु घुरिजे, जो हिन मुल्क जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू उनखे सम्झनि त इश्यूज़ कहिड़ा आहिनि ऐं असां किथे बीठा आहियूं, कीअं पिया हलूं। जॾहिं 47 में असांजो मुल्क ठहियो उन खां अॼु ताईं, चल अॼु असांजे हिन स्टेज ते तमामु टॉप जा स्कॉलर्स वेठा आहिनि। सिंध में हाणे सम्झो त माण्हू असांजा ॾाढा वॾड़ा त विया वञनि पिया, पर अदी मेहताब वेठी आहे, साईं वेठो आहे, मखदूम साहब, अमाला साहब, नूरानी, काजी साहब, ऐं असांजे मौजूदा तमामु वेल नोन इकोनॉमिस्ट साईं डॉक्टर कैसर बेंगाली, अदी सुल्ताना, अशफाक साहब, डॉक्टर महबूब साईं, असांजो ब्रोही साहब ऐं ॿिया हेठि काफ़ी दोस्त पंहिंजी जाइ ते वेठल आहिनि, जेके मुतालियो कनि था ऐं सम्झनि था ऐं सॼी सिंध जे मसइलनि खे सम्झनि था। हाणे जेतिरे क़दुरु वञू टुटो, असां सम्झूं था त उन खां पोइ थियणु छा घुरिजे। हाणे अॼोकी मां तव्हांखे फिगर थो ॿुधायां, अदी मेहताब, डॉक्टर साहब, the per capita income of Sindh is less than 2%. Less than. हाणे जेकॾहिं पर कैपिटा इनकम ई घटि आहे त डेवलपमेंट कहिड़ी थी, ख़ुशी कहिड़ी मल्हायूं असां। गुरबत जेका आहे सा पंहिंजी जाइ ते, पर बहरहाल असांजी गुज़ारिश इहा हूंदी त असां सभु माण्हू या असांजे मुल्क जा माण्हू या डॉक्टर कैसर बेंगाली जहिड़ा इकोनॉमिस्ट, महबूब शेख जहिड़ा, अमाल नूरानी साहब, अदी मेहताब, अकबर मलिक साहब, इन ते पाण खे वधीक स्टडीज़ करणु घुरिजनि, स्टडी ग्रुप्स ठाहिणु घुरिजनि on each and every sector. Where does the agriculture stand now?
Where does the industry stand now? Where does so many other sectors stand now? उन्हनि ते असांखे स्टडी करणी आहे, उहो खणणो आहे। ऐं असांखे सिंध जी, बल्कि मुल्क जी, पर सिंध जी इकोनॉमी जेका आहे, इक़्तिसादियात जेका आहे, उन जा मुख़्तलिफ़ जेके सेक्टर्स आहिनि, उहे सभु असांखे उन जे बारे में असां दोस्त डॉक्टर एजाज़ खोजा बि वेठो आहे, ॿिया बि होशियारु माण्हू साईं हिज़बुल्लाह वेठो आहे, दोस्त वकील वेठा आहिनि। एवरीबॉडी इज़ वेल एक्वेंटेड। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे उन ते वधीक स्टडी करणी आहे, वधीक सम्झणो आहे। वुमन सेक्टर किथे बीठो आहे या ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जेके असां इकोनॉमी, अॼुकल्ह तव्हां ॾिसो था जेको हीअ वरी सिंध में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, हिक ॿिए खे गारियूं पयूं ॾिजनि, उन्हनि ते बि असांखे ॾिसणो आहे त हीअ छा आहे। इन करे असांखे सॼी सिंध में, सॼे मुल्क में हिकिड़ो ॿधीअ जो माहौल, कोऑपरेशन जो माहौल ऐं तरक़ीअ जो माहौल पैदा करणो पवंदो। जेसिताईं असां तरक़ी न कराईंदासीं पंहिंजी धरतीअ जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे नौजवाननि जी। तव्हांखे ख़बर हूंदी त अॼु डॉक्टर साहब इन सिंध टुडे दी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इज 80 lakhs. Today's figure, I am telling you, Ashfaq Saab sitting, Dr. Mahbub sitting, yourself, everybody, 80 lakhs of students. This is a figure from RSU, Reform Support Unit of the Education Department, not my own figure. So this is where are we going? To meet today, it was only to give a thinking to different sectors, and we can really go and develop our provinces, our country, our people, so that we can reduce their poverty and create them into, the people at a big level. So this is what my humble submission. There are many more to speak. Inshallah, we will continue. And from this forum, the intellectual forum which Masood Nurani is heading, we are trying to make a plan to submit to the government. Baba, this is the way to develop, raise the per capita, raise GNP, and I have requested Dr. Kaisar Bengali to really lead us and guide. He and Mr. Fazlullah Qureshi, they are going to lead us, and we'll come up with some kind of suggestions for the government. Thank you very much. महबूब शेख साहब खे साईं तव्हां ॻाल्हाईंदो, सो अचो तव्हां 2 मिंट ॻाल्हायो। काज़ी साहब जे किताब जी लॉन्चिंग जो, पर उन सां गॾोगॾु जीअं एजाज़ साहब चयो ऐं मलिक साहब चयो त अॼु वन यूनिट जे ख़ात्मे जो ॾींहुं आहे, उनखे सेलिब्रेट कजे। इन सिलसिले में अॼु काविश में एजाज़ कुरैशी साहब जो हिकिड़ो बहितरीन मज़मून आयो आहे। मां इहा सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त इन मज़मून खे ज़रूरु पढ़ो। पोइ चइबो आहे न, दरिया खे ऐं समुंड खे कूज़े में बंदि करणु, इन पूरी सुठे नमूने सां तारीख़ ॾिनी आहे। असांजो पहिरें ॾींहं खां वठी गवर्नेंस जो निज़ाम इत्तफ़ाक़न चइजे या को मुंझियल माहौल हुयो, या उन वक़्त जा लीडर जेके इक़्तिदार में आया उन जे आॾो को वियन न हुयो। छा मसइलो हुयो? जो असां सां गॾु आज़ादु थियो इंडिया, त उन पंहिंजो विदिन 2 years आइन बि ॾिनो, इंतिखाबात बि कराया, ऐं उते जेके से नई हुकूमत, जमहूरी हुकूमत, रिपब्लिक जी हुकूमत अची वई। जॾहिं असां वटि 1956 ताईं को आइन कोन हुयो, के चूंडियूं कोन थियूं, ऐं जॾहिं 56 जो पहिरियों आइन आयो त उन आइन खे हलण बि न ॾिनो वियो, वरी मार्शल लॉ लॻी वई, ऐं पोइ वरी ॿियो हिकिड़ो प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट थी वई। त सो पहिरें ॾींहं खां जेकॾहिं ॾिसिजे थो त इहो सिलसिलो कुझु मुतवाज़िन तमरी तरीक़े सां या आइनी तरीक़े सां या कानूनी तरीक़े सां घटि हलियो। इन ई दौरान चइनी सूबनि खे ज़म करे हिकिड़ो वञण जो कारो कानून ठाहियो वियो, जंहिं तहत नंढनि सूबनि खे
ॾाढी तकलीफ़ ऐं परेशानी रही, ख़ासि तौर ते सिंध ऐं बलूचिस्तान जा। असांजो काज़ी साहिबु जेको आहे, जेकॾहिं ईअं चऊं त सिंध जो हिकु लिविंग लीजेंड आहे, त मां सां तव्हां एग्री कंदो। ऐं ॿिया जेके लिविंग लीजेंड्स आहिनि सिंध में, जंहिंमें असांजो फज़लुल्लाह कुरैशी साहिबु आहे, डॉक्टर सुलेमान शेख आहे, ऐं अहिड़ा ॿिया बि के नाला अचनि था जिन खे। ऐं वरी जेकॾहिं सिंध जे आशिक़नि जी लिस्ट ठाहिजे थी त पोइ उन में बि काज़ी साहिब जो नंबर पहिरें नंबर ते अचे थो। ऐं उन खां पोइ वरी एजाज़ कुरैशी, अमानुल्लाह शेख, असांजो नालो बि ॻंढियो त महिरबानी, ऐं ॿिया ॿ टे दोस्त आहिनि जेके मुसलसल 1964, 61, 62 खां वठी सिंध जे ख़फ़े में, सिंध जे कम में हलिया था अचनि। पोइ जेको 1 यूनिट वारो दौरु थियो, उन में जेल जूं सख़्तियूं थियूं, या 4 मार्च वारी तहरीक हली, उन में बि जेल में विया ऐं कोड़ा खाधऊं। पर तमामु तर सख़्तियुनि जे बावजूद बि, तमामु तर मुंझरनि जे बावजूद बि सिंध ऐं सिंध जा माण्हू बीठा आहिनि पंहिंजे हक़नि लाइ। उहा जदवजहद, उहा कोशिश हले पई, ऐं उन में जेका आहे सा का बि कमी कान आई आहे। मां मसूद नूरानी साहिब खे मुबारक ॾींदुसि ऐं उन साथियुनि खे, टिफ खे, असलम बलोच साहिबु आहे ऐं ॿिया दोस्त जिन गॾिजी इन तंज़ीम खे हलायो आहे। ऐं हीअ जेके आहिनि से तक़रीबात कनि था पिया, अव्हां जी वॾी महिरबानी। शख़्सियत खे पाण प्रोफेसर बि आहिनि ऐं तदरीसी ऐं पढ़ाइण जे जेको सेक्टर आहे उन में वॾो कमु कयो आहे। पाण वॾी लेखका बि आहिनि। मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर सुल्ताना वकासी साहब खे त उहो अची पंहिंजे ख़्यालनि इज़हार कनि। साथी मुंहिंजा अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे फेसबुक ते आहिनि, त अगरि हुननि ॾिठो हूंदो त अॼु मूं लातादाद तस्वीरूं रखियूं आहिनि 1 यूनिट जे टुटण जो। 1 यूनिट ठहियो ऐं 1 यूनिट टुटो। इहो हिकिड़ो दौरु हुयो, इहो अहिड़ो ॾुखियो दौरु हुयो जो तसवर खां मथे हिकिड़ी शइ हुई। ऐं नसीम खर हिकिड़ी कहाणी लिखे थो त जेके उनखे पंहिंजे कमनि जे लाइ, ज़रे कम लाइ लाहौर वञिणो पवे थो, सॼा हेडक्वार्टर्स हुते, उन खां पोइ सूबनि खे बिल्कुलु मफ़लूज करे ऐं सभु अख़्तियारात हिकु हंधि जमा कया विया। त उहो जेको धकु रसियो सिंध खे, चइनी सूबनि खे, मतिलबु 3 सूबनि खे रसियो, उन जो असां अञा ताईं हिसाब किताब ॾियूं पिया। तव्हां इहो सोचो त हिकिड़ी ॻाल्हि रुगो वञण जी न आहे। उन दौर में इलाही तहरीकूं हलियूं। ॿोली जी तहरीक हली, लिस्टुनि वारी तहरीक हली, छावणियूं जेके ठहियूं सिंध में उन्हनि जे ख़िलाफ़ तहरीक हली। पर जेका 1 यूनिट जे ख़िलाफ़ असांजे नौजवाननि, शागिर्दनि, सियासी वर्करनि, यूनिवर्सिटियुनि में रहंदड़ शागिर्दनि, अदीबनि, शाइरनि जेको लिखियो, ॻाल्हायो ऐं जंहिं शइ खे हुननि अॻिते वधायो, तंहिं मां इहा ख़बर पई त 1 यूनिट जो हिकिड़ो अहिड़ो कारो कानून, अहिड़ी बड़छी हुई, अहिड़ो धकु हुयो सूबनि जे मथां, जो सूबनि खे हुननि पंहिंजे हथ में करे सभु वसीला फेडरल गवर्नमेंट जे हथ में, सभु वसीला फेडरल गवर्नमेंट जे हथ में। माना जेका चङी शइ आहे, हिन महिल बि तव्हां सोचो स्टील मिल खां, पॉडकास्ट खां वठी असांजी गैस आहे, असांजो थरकोल आहे, असांजो हीअं आहे, इहे सभु शयूं ओसी ताईं मंज़ूर नथियूं थियनि, ओस ताईं उते कमु नथो थिए जेसी ताईं उते फेडरल गवर्नमेंट जो ठपो नथो लॻे या उन्हनि खे उहे अख़्तियार नथा मिलनि। इहो चवणु त असां सेलिब्रेट कयूं या असां इहो सोचूं त 1 यूनिट टुटो आहे, मां सम्झां थी त अॼु 1 यूनिट खां बि वधीक ख़तरनाक हालतूं आहिनि। हाणे मां तव्हांखे थोरो हवाला ॾियां।
हाणे मां तव्हांखे थोरो हवालो ॾियां वन यूनिट जे बारे में घणो ॻाल्हाईंदसि। त नवाबशाह में ख्वाजा साहिब जो स्कूल आहे, उन में शागिर्द पढ़नि था पिया ऐं उते ई काज़ी फैज़ मोहम्मद बि रहे थो पियो। काज़ी फैज़ मोहम्मद असांजी तहरीकुनि जो वॾो बानी रहियो आहे ऐं तमामु हुनजी जदोजहद जी वॾी तारीख़ आहे। त हाणे उहो शागिर्दनि खे उत्साहींदो हुयो। हाणे शागिर्द बि कहिड़ा, हाणे ख्वाजा साहिब जे स्कूल में कमर शहबाज़ पढ़े पियो, अमर जलील पढ़े पियो। हाणे वन यूनिट जे ख़िलाफ़ काज़ी फैज़ मोहम्मद पाण सभिनी खे वठी करे ॻोठनि में वाहणनि में पंहिंजनि ख़र्चनि ते वञी तक़रीरूं करे सभु कुझु करे हिकिड़ो जागृत आणींदा त भई वन यूनिट असांजे लाइ केतिरो ख़तरनाक आहे। पोइ आख़िर में इंतिहा इहा पहुती जो हिकिड़ो वॾो जलसो थियण वारो हुयो नवाबशाह में, जंहिंमें साईं GM सैद बि अचणा हुआ। हथें ख़ाली शागिर्द, उन्हनि पैसो कोन, उन्हनि ते हथु रखण वारा। हाणे तव्हां इहो सोचो त तव्हां तारीख़ुनि में वॾनि माण्हुनि जा नाला वठो था पिया, पर जॾहिं तव्हां इहो सोचो हिकिड़ो हकीम आहे, मौलवी नालो अथसि मौलवी अब्दुर्रहीम छा माज़ थादल वारो जेको अॼुकल्ह मशहूरु आहे, उन जे नंढिड़ो दुकानु रहंदो हुयो। उहो उन ज़माने में हिकमत घणी कंदो हुयो। उते साम्हूं अची जेके धिकियूं पयूं हूंदियूं हुयूं या बेचियूं पवंदियूं हुयूं, उते शागिर्द अची वेहंदा हुआ ऐं पोइ उहे चवंदा हुआ उते। ऐं हा, हिकिड़ो किरदारु नवाबशाह जो मशहूरु आहे, उहो आहे अदा मालिक। जेकॾहिं तव्हांखे तारीख़ में तव्हां वञो त उहो अदा मालिक आहे। त उहे सभु अची गॾु वेहंदा हुआ उते ऐं पोइ गॾिजी ॻाईंदा हुआ। जॾहिं पंहिंजा सिंध जा सूर ॻाए ॻाल्हियूं करे त असांखे छा करणु खपे, तारीख़ कीअं हलाइणु खपे, अॻिते कीअं वधणु खपे, पोइ आख़िर में ही सिटूं ॻाए उथंदा हुआ। मालिक तूं दर्द कटींदे कीन छॾींदे, हर हंधि हर हाल में राम रहबर थींदे। पोइ जंहिं वक़्तु इहो जलसो शुरू थियण वारो हुयो ऐं उन में साईं GM सैद बि अचण वारो हुयो। हाणे थोरो हवाले सां जेकॾहिं मूंखे 2 मिंट खपनि त मां इहो ॿुधायां त असां पंहिंजे ज़हनी तौर असांजी सोच कहिड़ी बि हुजे, असां सियासी माण्हू न बि हुजूं, असां पाण खे राइटर सम्झूं, पर असांजो जेका इब्तिदा थी, जेका असांजी जागरता थी, जेका असांजी सोच जी जंहिंजी चीच वरिती, उहा असांजे जेकॾहिं मां सम्झां, जेका मां हिकिड़ी घर में वेठल छोकिरी हुअसि जेका 6 दर्जे खां लिखणु शुरू कयो, त उहा जेका किताब पढ़ंदी हुई त उन में किताब में उनखे जागृता जो जेको सबक़ु मिलंदो हो ऐं जेका हू पाण जो सम्झंदी हुई त ही सभु माण्हू आहिनि, उन में उहो पहिरियों नालो ईंदो हो साईं GM सैद। माना उन इहो अहसासु ॾियारियो त तव्हां पहिरीं त हू पाकिस्तान जे फेवर में हुआ, पर कुझु अरसे खां पोइ जॾहिं हालतूं मटियूं त हू पाण मटियो त पोइ सॼी ज़िंदगी जेलनि में रहियो। पर मां तव्हांखे ॿुधायां त जमाल बड़े जो नंढो पुटु अतहर जमाल, उहो CSP ऑफिसर थी रिटायर थियो आहे। हाणे साईं वरी शेख अब्दुल मजीद सिंधी, उन जे पुटु तारिक शेख जी धीअ नौशीन, हाणे उन सां उनजी शादी पई थिए। उनजी शादी हुई, उन में साईं GM सैद आयो। हाणे साईं GM सैद आयो, वेहण जो थोरो सो असांखे वॾनि जूं इहे ॻाल्हियूं यादि रखणु खपनि त असां इहो तसवुरु कयूं त असां उन्हनि माण्हुनि खे ॾिठो। हाणे मुंहिंजे दिलि में आंदमान तुण तुण त मां छा कयां, साईं खे ॾिसां। हाणे मां साईं खे परे खां ॾिसां पई, साईं वेठो आहे, हुन सां गॾु अञा साथी वेठा आहिनि, जेके चङा माण्हू, जेके हुनजी साथ जा माण्हू, उन्हनि सां हू हथु मिलाए पियो या हू झुकी भाकुर पाए वञनि पिया। पर जेके आम माण्हू अचनि पिया, उन्हनि लाइ अॻियां हू हीअं हथु रखे पियो, हीअं हथु रखे पियो ऐं उहे अची उन जे मथां चुमी ॾेई हलिया पिया वञनि। हाणे मुंहिंजी इहा कोशिशि हुजे, हाणे ख़ानदान जी शादी सुञाणे मूंखे सभु को हिते सियासी माण्हू बि, मां छा कयो जो कुकुर ॿधी पाण खे हीअं करे
मूं चयो अॼु साईं जे साम्हूं वेंदसि। मां सिधो वियसि साईं जे साम्हूं। मूं साईं खे चयो, साईं जीअं जीअं सिंध। अखियूं खणी मूंखे ॾिठई त ऐं हथु वधाई। मूं साईंअ जो हथु हीअं सिधो कयो ऐं ॿिन्ही हथनि सां हिननि जो हथु पंहिंजे हथ में विझी चयो, साईं जीअं सिंध। माना मूं साईंअ खे ॾिठो। इहा बि मुंहिंजे लाइ फ़ख्रु जी ॻाल्हि आहे। चाहे मां नज़रियाती तौर ते कहिड़ी दुर सां हुजां, छा बि हुजां, पर जॾहिं पढ़ी जे तहरीक हलाई वञण जे ख़िलाफ़, जॾहिं शागिर्दनि तहरीक हलाई, जॾहिं असांजो इप्लाई साहब लिस्टुनि जे ख़िलाफ़, ॿोलीअ जे ख़िलाफ़ हिकिड़ी काल कोठरी में वेही पंफलेट ठाहे ॿारनि खे आनो आनो ख़र्ची ॾींदो हो त वञी खट मिठड़ा वठो ऐं तव्हां जेको कयो, उन में जेको सो हू जेके सभु कंदा हुआ। हाणे मां जॾहिं वञी न टुटो त हिकिड़ी नज़्म आहे जेका साल खनि खां पोइ मूं लिखी, मां उते ज़रूरु पढ़ंदसि, मूंखे थोरी इजाज़त ॾियो। हीअ मूं हैदराबाद जो त ई ॾाढो ख़ुशि थियो ऐं पोइ जल्दी महीने ॿिनि में ई गुज़ारे वियो। उन खां पोइ जेकॾहिं पहिरीं वर्सी ते एडिशन छपियो, उन में मुंहिंजी नज़्म छपी हुई, साईं मुंहिंजा दुनिया छॾण खां कुझु वक़्तु अॻु ॿुधी हुई अवां ख़ुशख़बरी, 1 यूनिट जो हो टुटण, सिंध सारी ख़ुशीअ में मगन, हर को चए पियो जो ई सिंध जी आज़ादी ॾिठी, वरह पाण खे पतोड़ियो हुआईं, चङो थियो पाण ॾिठाई सिंध जी आज़ादी। हिकु वेल शाम जो आसमान जी फैलियल ॻाढ़ी शफ़क़ में सिज उलहण वक़्तु मूं ॾिठो, बर्छ लॻल तव्हांजे हां ते अज़ियत दर्द लुछण फतकण, मुंहुं वराए जो ॾिठुमि सिंध ऐं सिंध वासियुनि खे तव्हांजे वञण खां पोइ साॻियूं सुनसान रातियूं, सिंधियुनि जो मुक़दर भितियुनि सां मथो हणण, अञा वधीक ॾाढ जो ॾोका ज़ालिम या ज़ुल्म। तव्हां यादि रखिजो त 1 यूनिट सिर्फ़ु हिकिड़ो नालो आहे जेको असां हिकिड़ो इस्तेमालु था कयूं त हिनखे हिन नाले सां असांखे ईअं कयो वियो, पर असां 3 सूबनि लाइ ख़ासि तरह सां हर दौर ॾुखियो दौर रहियो आहे। हाणे ॿ सूबा त असांजे तक़रीबन हथनि मां निकिरनि पिया, उते अलाए छा हाल आहे, ख़बर कान थी पए, के माण्हू फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि कीअं उते मार कुटाई लॻाई पई आहे। ऐं उते जा वॾा सरबराह जेको पंहिंजो सूबो संभालीनि, जेको पंहिंजे माण्हुनि खे संभालीनि, उहो पंहिंजो सभु कुझु छॾे हिते कराची में डिफेंस ऐं क्लिफ्टन जे बंगलनि में वेठा आहिनि। हुननि जा ॿार ग्रामर स्कूल में, कराची वारो जेको इहो अमेरिकन स्कूलनि में पढ़नि पिया, उहे ऐश पिया कनि, हुननि खे पंहिंजे सूबे जी परवाह न आहे। हा, हिकिड़ो सिंधी माण्हू आहे, उहो माण्हू ख़ुशहाल माण्हू घटि, पर जेको हिकिड़ो समझदार माण्हू, हिकिड़ो राइटर माण्हू, हिकिड़ो शागिर्द माण्हू, उहो अॼु ताईं बि विढ़े पियो, जदोजहद करे पियो, सिंध संभाले पियो। पर ॾिसजो वेठा था हालतूं इहे थींदियूं मुंहिंजे हिसाब सां त ॾाढा ॾुखिया वक़्तु ईंदा। हिन महिल बि सभिनि जो मुंहुं सिंध ॾे आहे, वरी बि सभिनि जो मुंहुं सिंध ॾे थींदो ऐं सिंध उन्हनि खे संभालींदी, सिंध उन्हनि खे पालींदी, छो जो सिंध 1 यूनिट जा ॾुख ॾिसी चुकी आहे। 1 यूनिट न टुटो आहे न टुटंदो, असांजे लाइ हर दौर 1 यूनिट आहे। महिरबानी। ही जेको इदारो आहे, इन जो प्रेसिडेंट आहे सैयद मखदूम रियाज़ साहब खे मां गुज़ारिश कंदुसि त हू अचे पंहिंजे ख़्यालनि जी ज़ाहिर। मखदूम साहब। मेरे लिए बहुत मुश्किल हो जाता है जब सब मुकर्रिर सिंधी में तकरीर करें और मैं उर्दू में बोलने आऊँ। होता क्या है कि हर मुकर्रिर किसी पिछले मुकर्रिर के कुछ पॉइंट्स नोट करके अपनी तकरीर में शामिल करता है, तो मैं इस वक्त बिल्कुल सादा सफ़े के साथ आपके सामने मौजूद हूँ। अच्छा, इतने काबिल शख्सियात बैठी हैं, वो इस किताब पे और तारीख पे और अब तक भी जो गुफ्तगू हुई 1 यूनिट वगैरह तारीख पे बात हुई, मैं थोड़ा सा इससे हट के बात करना चाहूँगा। गुड गवर्नेंस, अच्छा गवर्नेंस और ये सब कुछ
उसी वक्त मुमकिन है कि जब हम माशरा की तरबियत हो और माशरा संजीदा हो। तकरीरें करने से, मुजाहरा जुलूस निकालने से कोई तब्दीली ना आई है, ना आ सकती है। जैसा अभी एक मुखर्रिर अकबर साहब ने कहा, 4 चीज़ें सुतून हमारी हैं, जुडिशरी, इस्टेब्लिशमेंट और ब्यूरोक्रेसी, फला फला, कि ये कोशिश कर रहे हैं कि पाकिस्तान अपने पैरों पे खड़ा हो जाए। ये जुमला था। मैं समझता हूँ कि वो लोग पहले कोशिश कर रहे हैं कि खुद पैरों पे खड़े हो जाएं। जब वो खुद पैरों पे खड़े होंगे तो पाकिस्तान के लिए सोचेंगे। तो लिहाजा नहीं, पाकिस्तान का वजूद एक ख्वाब की वजह से वजूद में आया, और हम अभी भी पाकिस्तान की बेहतरी और गुड गवर्नेंस के ख्वाब देख रहे हैं। ज़रूरत है कि अब हम ख्वाब से बेदार हो जाएं। ये सब कुछ मुमकिन उसी वक्त है जब माशरा संजीदा हो, और माशरी एक तालीम का नंबर बाद में आता है, सबसे पहले है तरबियत। सरकार दो आलम ने भी पहले तरबियत की, बाद में तालीम दी। हमारे पास तरबियत ख़त्म हो गई है। सिर्फ हम डराते हैं अल्लाह से को एक मानते हैं और अल्लाह की एक नहीं मानते। तो ये सब जब एक हर माशरे में, हर मुल्क के अंदर एक उनका जो भी मज़हब है, उस मज़हब पे उनकी पुख्तगी जो है वो बुनियाद होती है, जिससे वो वहाँ का माशरा और ये गवर्नेंस वगैरह जो कुछ है ये बेहतर हो सकती है। मेरा एक ख्याल है, इसकी बहुत बड़ी जिम्मेदारी हमारे तमाम मुफ्ती हजरात, जाकिर, वाइज, इन लोगों पर है। और इन लोगों को अब ज़रूरत इस बात की है कि वो मुसलमानों से माफ़ी मांगे, खुसूसन पाकिस्तान के मुसलमानों से माफ़ी मांगे, क्योंकि इतने अरसे में सिर्फ वो जो कुछ वो करते रहे हैं वो सिर्फ तमाशा करते रहे, उससे कोई बेहतरी नहीं आई। और इन सब को चाहिए कि ये तमाम इज्तिमाई तौर पर जापान जाए, जहाँ पर अल्लाह के अहकामात और सरकार दो आलम की तालीमात राइज है और अमलन नज़र आ रही है। हम कह तो देते हैं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, तो कहाँ है इस्लाम? मतलब आप किसी चीज़ में तो साबित करिए। हाँ, हमारा ईमान है, खाली हाथ जाना है, लेकिन वो लोग भी जिनका टिकट आ चुका है, सिर्फ कंफर्मेशन बाकी है, उसके बावजूद वो जो है हम मुसलमान हैं। आखिरी खाली हाथ जाने पे हमें ईमान है और मौत का एक दिन मुअय्यन मुकर्रर है, लेकिन हम अल्लाह को एक मान रहे हैं, अल्लाह की एक नहीं मान रहे। तो हमें ज़रूरत है कि, और खुसूसन वो लोग, वो तमाम इस्लाम के खिदमतगार जो अपने आप को समझते हैं, जो गैर मुस्लिम मुल्क में रहकर कहते हैं कि हम इस्लाम की खिदमत कर रहे हैं, तो क्या उन्होंने इस इस्लामी मुल्क में वो सारा इस्लाम नाफिज कर दिया है, अमलन सब कुछ हो गया है, जो गैर मुस्लिम मुल्क में बैठे रहे? जब तक उनकी तरबियत नहीं होगी, वो माफ़ी मांग कर वो अपनी तरबियत जापान से हासिल नहीं करेंगे, हम तकरीर करते रहेंगे। मुल्क हमारा एक ख्वाब की वजह से वजूद में आया है, हम अभी भी ख्वाब में हैं। ज़रूरत इस बात की है कि हम बेदार हो जाएं। शुक्रिया। पाण वकील भी आहिनि ऐं रिनोड राइटर। ही वॉज एसोसिएट विथ वेरियस पॉलिटिकल पार्टीज इंक्लूडिंग JSF। अमान अल्लाह शेख साहब। जॾहिं पाण मूंखे किताब इहो मोकिलियो त मां हमेशह ॾिसंदो आहियां त हिन में टॉपिक्स कहिड़ा आहिनि, ऐं जॾहिं ॾही टॉपिक्स मूं ॾिठा त इहे मुंहिंजे लाइ कशिश आहिनि। ऐं काई साहब जन हूअं बि मूं ते महिरबानी रहिया आहिनि, पंहिंजे हिकिड़े किताब जो मूंखे मुहाग लिखण जो बि शर्फ़ अदा कयो। सुबुह ख़ुदि मुख़्तियारीअ ते किताब काई साहब, मां जॾहिं हुन किताब इन्हनि खे ॾिसी वियुमि, उन खां पोइ मूं पढ़णु शुरू कयो। ऐं उन में किताब में उहे हड़ई ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे लाइ ज़रूरी आहे। अॼु जॾहिं मां ॻाल्हायां थो तॾहिं 21वीं सदीअ ते थो ॻाल्हायां। अॼु असां 20वीं सदीअ जा माण्हू न आहियूं, 21वीं सदीअ जा माण्हू। ऐं उन में लेखक
जो शान इहो हूंदो आहे त लेखक रुॻो आहिस्ते समुंड वांगुरु न वहंदो आहे, पर उन में कंट्रावर्सीज़ बि पैदा कंदो आहे, उन में तज़ाद बि पैदा कंदो आहे, जीअं माण्हू खे सोचण लाइ मजबूर कनि त तज़ादनि में जे अंदरि कहिड़ा तज़ाद आहिनि जेके ॻोल्हियल अचनि। ऐं तंहिंजे करे आउं सम्झां थो पियो त इहे ॾह जेके मज़मून आहिनि वाक़िअतनि हैसियत था रखनि पिया। हाणे मां ॿिए पासे थो अचां एज अ पॉलिटिकल वर्कर। पाकिस्तान जी जीअं मखदूम साहब चयो त इनखे मां परसूं थो कयां त पाकिस्तान जी बदबख़्ती आहे त पाकिस्तान में पहिरें ॾींहुं को बि सिस्टम लागू न थियो ऐं जना साहब जी आमरियत हिन मुल्क खे खाई वई। हिंदुस्तान जो हिकिड़े दोस्त हिते ज़िक्र कयो, हिंदुस्तान में जेके बि आया इक़्तिदार में उहे क़ुर्बानियूं ॾेई आया हुआ। असां वटि जेको हीउ जेको मुल्क हो सो पंहिंजनि असाबनि सगोरनि असांखे तोहफ़े में ॾिनो ऐं जेको अॻ में काहिरा में हुन तय करे छॾियो। छाकाणि त हिन मुल्क में जिन क़ुर्बानी ॾिनी, GM सैद थियो, ख़ान गफ़ार थियो, अब्दुल समद अचकज़ई थियो, इहे सभई वधारनि जी लिस्ट में हलिया विया। हिन वक़्तु पाकिस्तान में टिनि क़िस्मनि जूं शयूं कमु थियूं कनि पयूं। हिकिड़ो आहे फेटफुल ट्रायंगल, ॿियो आहे फ्रूटफुल ट्रायंगल। फेटफुल ट्रायंगल जेको आहे उन में अवां जी इलियट क्लास जॾहिं मां चवां थो त उहे ख़ानदान जेके 75-76 सालनि खां 19 सदीअ खां हिन मुल्क ते हचाऊं थी वेठा आहिनि, जान छॾण लाइ तयारु कोन्हे। उन में ख़ानदान दर ख़ानदान ऐं ख़ानदान में माण्हू उहे था अॻिते आणनि जिन खे इहा ई ख़बर कान्हे का त बेदा जेके आहिनि मार्केट में किलो जे हिसाब सां मिलंदा आहिनि या दर्जन जे हिसाब सां मिलंदा आहिनि। जॾहिं क़ौम परस्त थोरो गोड़ कंदा आहिनि त हिकदमि सभई क़ौम परस्त। सिंधड़ीअ ते सुरकेर न ॾींदो खां हेठि ईंदा कोन। ताज़ो बजट जे इजलास में जेका मज़ाक कई अथऊं त बजट ते ॻाल्हाइण जे बजाए हिक ॿिए जे ख़िलाफ़ शामे ग़रीबा पढ़ी अथऊं। आउं सम्झां थो त इहो MQ में पीपल्स पार्टी कढियल साज़िश अमल बजट ते बहस न थिए, छो त बजट त अॻ में चीफ मिनिस्टर साहब जेको आहे मर्कज़ जे हवाले करे चुको आहे 365 अरब ॾेई, ऐं उन ते बि इहो त डार जो त बाबा इहो 3 सालनि जी एग्रीमेंट आहे। कॾहिं को दुनिया में ईअं थियो आहे त जेके फेडरेटिंग यूनिट्स हूंदा आहिनि उहे मर्कज़ खे हलाइण लाइ ॾींदा आहिनि या मर्कज़ उन्हनि खे मदद कंदो आहे। ही उबती गंगा थी वहे पई। छो थी वहे पई? छाकाणि त अव्हां जे मुल्क ते उहे क़ाबिज़ धुरियूं आहिनि जेके सिर्फ़ु चाहिनि थियूं पयूं असां मुंहिंजी पुॼाए पीड़ ॿियनि जी पटिजाए पार। पाकिस्तान ऐं असांजी सियासत, मां जॾहिं असांजी सियासत थो चवां तॾहिं मां पाण खे बि उन में शामिल थो कयां, मां पाण खे ॿाहिरि नथो कयां। असांजी सियासत जेका आहे उहा हिकिड़ो नातर वारियूं गोलियूं ॾियणु, मूमल वारो चरखो करण खां उन खां ॿाहिरि निकिरे कोन। के था सम्झनि पिया त आज़ादी अचे थी पई। मां मञां थो आज़ादी मुंहिंजो हक़ु आहे, मुंहिंजो आज़ादी हक़ु आहे। मूंखे पाकिस्तान फ़तेह न कयो आहे, न को आउं पाकिस्तान खे पैदा कंदड़ आहियां। मूंखे पाकिस्तान पैदा न कयो। टेक इट ग्रांटेड पाकिस्तान वञे थो पियो ऐं उन जी जॻह ते नई सिंध थी अचे पई। उन नई सिंध में त इहे ईंदा जेके वेठा आहिनि तख़्तनि ते, तख़्त धणी बणिया। पार्टीशन जो तजुर्बो आहे, हितां सिंधी हिंदू मिडिल क्लास गॾे वियो, उन जी जॻह ते उहे माण्हू आया जिन कराचीअ खे सिंध खां धार कयो, जिन जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट सां साथ ॾेई सिंधी ऐं सिंधी लफ़्ज़ मतरूब कराए छॾियो। तंहिं करे जेसि ताईं उहा चेंज नथी अचे पई, उहा चेंज कीअं ईंदी? जंहिं मां अचां थो फ्रूट कीअं थींदो आहे। अंग्रेज़ी में पहाको आहे त चैरिटी बिगिन्स फ्रॉम द होम। मां अॻ में पाण ॾिसां त मां छा थो कयां।
मां वाइज़ थो कयां, तबलीगूं थो कयां या को अमल बि थो कयां। हमेशह जॾहिं सियासत पंहिंजे ज़वाल ते पहुचंदी आहे तॾहिं उनजी रिप्लेसमेंट पैदा थींदी आहे। उहा फ्रूटफुल रिप्लेसमेंट इहा थी पैदा थिए त हिन मुल्क जो मुस्तक़बिल, हिन सिंध जो मुस्तक़बिल 21वीं सदीअ में हिकिड़े कलतार सां गंढियल आहे। उन कलतार जो नालो आहे जमहूरियत। बदकिस्मती सां पाकिस्तान में फेडरल पार्टियूं हुजनि या असांजूं सूबाई पार्टियूं हुजनि, उन वटि जमहूरियत नाले मात्र बि कोन्हे। जमहूरियत कंहिंजी ज़रूरत हूंदी आहे? जमहूरियत ज़रूरत हूंदी आहे अराइज़िंग मिडिल क्लास। जेको मिडिल क्लास हूंदो आहे उहो मुतबादिल थींदो आहे। उहो कीअं थींदो आहे त जेकॾहिं उहो रिप्लेसमेंट थो करे पियो त उन सां गॾोगॾु ॿ शयूं उन फ्रूट क्लास लाइ ज़रूरी। हिकिड़ी आहे डेमोक्रेसी अर्ज़ु करे वियुमि, ॿियो आहे रिफॉर्म्स। रिफॉर्म्स करण खां सवाइ न। मां रिफॉर्म्स जी ॻाल्हि ते हिकिड़ो तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां। इंडिया में जॾहिं कांग्रेस इक़्तिदार में आई त उन्हनि हिकदमि लैंड रिफॉर्म्स आणे छॾिया। हिकदमि लैंड रिफॉर्म्स आणे। जिन्ना साहब जे आॾो फाइल वियो त जिन्ना साहब हुनखे हीअं करे फिटी कयो, इट इज़ रुबिश जाम। कंहिंखे मज़बूत करिणो, फ्यूडल क्लास खे मज़बूत करिणो। तंहिंजे करे हिन वक़्तु सिंध छा पाकिस्तान जे गिचीअ में जेको आहे फ्यूडल क्लास पियल आहे। ऐं फ्यूडल क्लास ऐं टी ॻाल्हि जेका फ्रूटफुल में थी अचे पई, सा थी अचे तव्हांजी ऑटोनॉमी। पाकिस्तान कंहिं सूबे, सिंध सूबो न आहे। सिंध वफ़ाक़ी वहदत में शामिल हिकिड़ी जुदा एंटिटी आहे। बलूचिस्तान आहे, पंजाब आहे ऐं KPK आहे। इहे एंटिटीज़ आहिनि, इहे पाकिस्तान जा ख़ालिक ऐं मालिक आहिनि। इहो सम्झणु खपे। जेसि ताईं हिते तव्हां ऑटोनॉमीअ जो मसइलो हल नथा कयो, ऐं ऑटोनॉमी कंहिं हद ताईं राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जंहिंजा UN में तव्हां सिग्नेटरी आहे। हाणे इहा कीअं थींदी? इहा थींदी त मिडिल क्लास हुनजी रिप्लेसमेंट कंदो। मिडिल क्लास आहे, हा, मिडिल क्लास ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो सूडो मिडिल क्लास आहे, ॿियो जेन्युइन मिडिल क्लास। सूडो मिडिल क्लास आहे जेको चवंदा अदा छा कयां, ॿारनि जे लाइ गुज़र सफ़र करिणो आहे, पोइ इन जे आॾो बीहणो आहे। पोइ मूंखे हिकिड़े हम TV ते मूं हिकिड़ो ड्रामो ॾिठो, मूंखे इश्क वग़ैरह का ईअं हुयुसि नालो, पर मूंखे ॾाढो ड्रामो वणियो, जो मेन पॉलिटिकल ड्रामो। उन में हीरो थो चए त तूं माईअ खे थो चए तूं छा थींदी? चए मां CSS ऑफिसर थींदुमि। चए छा थींदी? चए कमिश्नर थींदुमि। चए कमिश्नर थिए, सेक्रेटरी थिए, चीफ सेक्रेटरी थिए, आख़िर तोखे आङूठे छाप मिनिस्टर जे आॾो बीहणो पवंदो। इहो हिन मुआशिरे जो अलमियो आहे। इहो हिन मुआशिरे जो अलमियो आहे। हाणे आख़िरी ॻाल्हि त इहा रिप्लेसमेंट थींदी की? इहा रिप्लेसमेंट अॻ में ई थी चुकी आहे। उनखे असां चैनलाइज़ न करे सघिया। उहो सिंध पाण मुरादो, जंहिंखे ख़ुदरू लफ़्ज़ बि चइबो आहे, उहो बबरलू में करे ॾेखारियो त मां कीअं रेज़िस्ट करे थो सघां। उन में केरु वेठो तव्हांजो? उन में अव्हांजो लोअर मिडिल क्लास वेठो। उन में कारनि कोटनि वारा जेके वेठा, लोअर मिडिल क्लास वेठो। इहो उभरे पियो, तव्हां हिनखे रोके नथा सघो पिया। ऐं सिंधियुनि जो कमाल ॾिसो, 40,000 गाॾियूं बीहजी वयूं, कंहिंजो कखु बि न भॻऊं, सभिनी खे मानियूं खारायूं। ऐं जॾहिं इस्लामाबाद जूं वायूं पताल थियूं, उन खां पोइ सरेंडर कयो। जेकॾहिं तारीख़ में असां में हिमत हूंदी, जुरत हूंदी, त सभिनी खे असां सरेंडर कराए था सघूं। ऐं सम्झो त इहो बबरलो वारो वाक़ियो इस्टेब्लिशमेंट ख़बरदार थो करे त रस्ता हीअं बि बंदि कबा आहिनि। रुगो हिमत करण जी ज़रूरत आहे। रुगो हिमत करण जी ज़रूरत आहे। पार्टिसिपेशन करण जी आहे। तव्हांखे असांखे गॾिजी न्यू पॉलिटिकल अल्टरनेट पैदा करिणो आहे। हिन इलियट क्लास मां, हिन इडियट क्लास मां जान छॾाइण जे लाइ, या हुन सां गॾु सहकारी घुरनि। तव्हांजी महिरबानी। With his several notable individuals in Pakistan, making it helpful to peoples. He is basically engineer, bureaucrat, civil servant, now performing his duties in social sector, politician में, education, skill development in this industry में, ऐं पाण सादिक फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि।
जनाब इशफाक अहमद मेमन साहब। has analyzed the situation right from beginning of Pakistan to early 20s, I'll say, because the references are mostly of the early 20s. And analysis what proves is one fact. The one fact is that the conditions have never changed for the people of Pakistan. Constitutions have changed. Constitutions have been amended. Relations between the provinces and federal government have been defined, redefined. But the conditions which are required for a nation to grow is their focus on changing the fate, changing the lives of those who can change this world, change the Pakistan. Unfortunately, the book's analysis is that these have not focused. Any change is not constitutional, administrative, or even we say territorial, because we lost the Bangladesh. Anything. If we just go into the deep, even today, we are at the same place. However, what I have read in the book, and perhaps I tried to go through the book. I couldn't find the latest things developed after, say, 2015. Particularly, I'm referring to 18th Amendment. I regard 18th Amendment as the savior of Pakistan. Savior of Pakistan. Because without 18th Amendment, the conditions in the provinces, there, I'd say the turmoil which was there in the hearts of the people of the provinces was beginning to come out of that. It might have gone to the extent that it could have a very damaging effect on the unity of Pakistan. It is a savior of whole of the Pakistan. Although the provincial autonomy given by the 18th Amendment is not what provincial or the states autonomy is in USA. It is even not that which is in the UK, United Kingdom, having three, you can call them the mini states. It is not even equivalent to what when the I will say the Muslims had ruled the world at that time, what autonomy you have was in Turkish Empire. If we read the autonomy of the Saudi Arabia, autonomy of Yemen, autonomy of Egypt, that autonomy is still 18th Amendment is not very near to that. I'll say yet it is the savior. And I will request Qazi Sahab that he can review and revise the book and bring all these latest events, latest constitutional amendments into the orbit of his new or improved or latest edition of this book. This is on the book. Sir, we as a citizen of Pakistan, and then I'll say the people of Sindh, while we have this intellectuals gathering here, I would like to point out how the people's life can change. I have been studying, if the study word may not be proper, but I have been listening our economists' views during the pre-budget sessions, because there are a lot of discussions were going on the television, and being the oldest student of economics, I had some interest, I wanted to learn. What I have come to say, observe as a student of economics is that we all know what are the problems. Everybody who came said our main problem are two. One is that our current account balance or the trade balance is negative, and it has throughout so many years have passed, we have not been able to come to
positive in spite of lot of increase in the people who send the money to Pakistan. And if we include it, we make the current account only for a short period. Second is that our capacity to generate the required funding for running the state through the taxation system or non-tax affairs is too short than our requirement. But unfortunately, I could not find, if these are the two problems, how to solve these problems. We are following right from Adam Smith's to Keynesian's theories of economics. We have applied all the latest theories, all those and whatever we have learned. I've also studied in USA. Whatever we have learned in the main universities, top universities of USA, but unfortunately we have not been able to find out a solution to that. My only request to this forum will be, because it's not the time to go about, that just to look into one thing. In the Committee of the States in the world, where we stand in the education, while those countries which were in the Russian bloc, none of those countries I find less than having 90% education level today. It was not a good system, we say, but Pakistan from the last of this we take up, it is at the 6th level. Still we are 56%, and if we have the education in the girls and we find out the average, then the girls' education is even 42%. How can we change a poor person's life throughout the world? Let us examine. Either theory says develop as asset. Develop as asset may be as small through a system. And Dr. Ghaffar Bilu started a program in District East. At that time, I was in the government as Deputy Commissioner East. He started giving goats. This was the philosophy, that the goats, because it's a small asset which they can develop. Okay, but the biggest asset which you can give is the education. My family is one of the examples. I'm sorry I couldn't bring the book of my father. He was a village man. From there, with this objective, that is the children, particularly the girls, should study, he migrated to Hyderabad. And I'm just not pointing it out, I'm just telling you the impact of the education. My elder sister was one of them who passed her matriculation examination from Bombay. She worked as the principal in the school. I have 10 sisters, we have 4 brothers. None of the sisters is less than masters. 5 of them are the doctors. And all the 4, one of my sister was senator, one. Just how? We are poor people. Just because of education. Education is the only force through which we can change the lives of the people. And we all need to do something for the education. Personally, as a group, as a community, as a province, as a government, as a federal government, I'll say, focus only on education, and the things will start changing. Middle class will automatically come up. Otherwise, it is a utopian idea that when the middle class is developed, then the Jamhuriyat will develop, then we will have the change of the people. Never will have. Never will have unless that middle class, the process for creating that middle class is supported by every individual. And intellectuals need to write on this, make groups on this, have it as a revolution effort in whole of the Sindh and Pakistan.
That is how we can change. So nice of you. Thank you very much. थैंक यू वेरी मच। ऐं हे जेको बि प्रोग्राम असांजो रिकॉर्ड थी रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ लंडन तां डायरेक्ट नशिर थींदो, तव्हां उतां बि ॿुधी सघो था। असां हाणे अहिड़ी शख़्सियत खे गुज़ारिश कंदुसि, हू कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। शी इज़ वेल नोन टेलीविज़न होस्ट एंड एंकर, गवर्नमेंट ऑफिशियल, पॉलिटिशियन, कंपेयर फॉर ह्यूमन। मैडम महताब अकबर राशि साहब खे गुज़ारिश आहे ऐं तव्हां महिरबानी करे मैडम जो पंहिंजो वॾो तजुर्बो आहे गवर्नेंस जो बि हुकूमत जो बि ॿुधाईंदी त गवर्नमेंट जे डिपार्टमेंट में कीअं कमु थींदो आहे। I'm so good to see very educated person sitting in front of me at the stage. They know much more what I do. I don't know anything if you ask me seriously. Have worked, have taught at the university level, at the school level. Incidentally ended up in provincial assembly and accidentally have landed in National Assembly, where I'm still trying to understand how the legislation is being made. Well, there's this book, Pakistan, the State of Governance. इन में जेका शइ सभिनी खां वधीक इम्पोर्टेंट आहे, जेका सम्झण जी ज़रूरत आहे, मुल्क ठही वियो कहिड़े नमूने ठही वियो, सॼो बैकग्राउंड ख़बर आहे असांखे, कहिड़ियूं हालतूं हुयूं, अंग्रेज़नि जी कॉलोनाइज़ेशन छा हुई, कहिड़ा असबाब हुआ जंहिंजे करे सब कॉन्टिनेंट खे डिवाइड कयो वियो, छा उहा शइ असांजे हक़ में बहितर हुई या असांजे हक़ में बहितर कोन हुई, इहो बि सॼो डिस्कशन हाणे तारीख़ जो हिसो आहे। 1 यूनिट अॼु टुटो, हिन ख़ुशीअ में तव्हां हिन मेड़ खे सॾियो आहे। असां ख़ुदि विसरी वियो आहे त 1 यूनिट हुयो, ठहियो बि हो, पोइ टुटी बि वियो, उन में केरु हुया केरु न हुया, सभिनी पंहिंजा पंहिंजा तासुरात ॿुधाया। नदा मसूद नूरानी हिते वेठो आहे, उन ज़माने जा उहे स्टूडेंट्स जिन इन जे लाइ कोशिश कई कंहिं बि ज़माने जी जेका बि एडमिनिस्ट्रेशन हुजे उन सां मुहादो अटकाइणु सवलो कोन हूंदो आहे, ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। पर शायदि असांजी उमिरि में हिकिड़ी अहिड़ी उमिरि बि थिए थी जंहिंमें नौजवान न पंहिंजे अॻियों ॾिसंदो आहे न पंहिंजे पुठियों ॾिसंदो आहे, उहो कंहिं हिकिड़े मक़सद खे खणी पाण सां हलंदो आहे, कुझु करे वञूं, कुझु करे वञूं। ऐं सिंध मुंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में सभिनी खां अॻु भरी आहे, because I have found Sindhi people not only emotional but very resilient as well. Resilient in many ways. जेकॾहिं हिकिड़ी शइ ज़हन में आई त हिन शइ खे हासिल करिणो आहे त उहो बीह रहंदा पेर फोड़े, पोइ उते जी जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे उन सां बि मुआदो अटकाईंदा, एडमिनिस्ट्रेशन सां बि अटकाईंदा, जेका इस्टेब्लिशमेंट आहे जंहिंजो असां नालो नथा खणी सघूं विझूं था, उन इस्टेब्लिशमेंट जे साम्हूं बि बीहंदा ऐं पोइ विसारे छॾींदा त हुननि खे पंहिंजा कॉन्सिक्वेंसिस छा आहिनि, नतीजा कहिड़ा था निकिरनि। उहे उन जा पाण गवाह आहिनि, उन जूं फैमिलीज़ आहिनि, के जेलनि में विया, किन क़ुर्बानियूं ॾिनियूं। ऐं असां वॾो नारो हणंदा आहियूं, असां सिंध जी ख़िदमत कईसीं, अलाए कंहिं ख़िदमत कई सिंध जी, असां ख़िदमत कोन कई, पंहिंजूं नौकरियूं कयूं जंहिंजी असांखे पघारूं मिलियूं। इन करे इहो चवणु सभु छॾे ॾियो त असां सिंध जी ख़िदमत था कयूं। ख़िदमत उहो थो करे जेको बग़ैर कंहिं गर्ज़ जे पंहिंजो वक़्तु थो ॾिए, पंहिंजी सलाहियतूं थो ॾिए
हैदर बख्श जतोईअ छा कयो? हर वक़्तु हुन ॻोल्हियो हारियुनि जा हक़, ज़मीन खे तिरी हुअणु खपे. He has been fighting with this, and you have written in it. Suleiman Qazi Sahab has written what Haider Baksh Jatoi did when he was arrested, because he had mentioned, he told the government that you are taking more taxes from us, giving our land belong to Sindh, not to Sindhis, the locals, but people who were coming from Punjab. Punjabi land was not given to anybody else. It was given to Punjabis. So the question is this, that why the land of this province was given to those who came from the other province, though it was the province of Pakistan, all right. But what about the people who were living over there? So if you could raise this voice against the so-called establishment, you committed a crime. And Haider Baksh Jatoi was punished for that. He was arrested, handcuffed, taken to much jail, and punished for 3 years, I believe. He never surrendered. So, do we remember him as our hero? We don't. I'm looking at the crowd sitting in front of me. How many young people we have with us? Hardly one or two. So, are we actually teaching what this province, the people, and the real heroes who brought all these issues in front of us and brought it the face of establishment, we don't consider them as our heroes. So we have to go back to our history. Maybe we have to rewrite our history. Maybe we have to bring out our heroes who actually have tried to fight for the rights of the people of Sindh. They were not expecting them to do this. So this book is about the governance. What governance? Do we actually perform governance? I don't think so. We just look at what the government is asking us to do. As a bureaucrat, as somebody rightly said, that even if you become a commissioner, even if you become a chief minister, chief secretary, you have to bow down to the person who is sitting in the above seat. So we have to set the rules. We have to look into our past, the near past, and the present, and the future that we really don't know. Our children are struggling. We also struggled. Our parents struggled. Our children are struggling more than we have struggled, because they are trying to find out their future in this world which is ruled by new technology. How many of us are actually aligned with this new technology? As you mentioned very rightly, how many hundreds of thousands of children are out of school in this age, in these times? ॿार असांजा स्कूल कोन पिया वञनि, नथा वञनि. You travel from Karachi to Indus Highway, you go to small cities. 10 सालनि जो ॿार, 12 सालनि जो ॿार मथे ते चढ़ा खणी विकिणनि पिया. घर खे सपोर्ट करिणो आहे. छा पिया कयूं असां? तालीम मुफ़्त आहे, सिलेबस मुफ़्त आहे, सभु कुझु असांखे किताब मुफ़्त आहिनि, पर असांजो उस्ताद पढ़ाइण कोन वेंदो. छो त नौकिरी जेका मिली आहे उहा हीअं मिली आहे.
Merit doesn't mean anything over here. Very, very insulting or very something very difficult to understand your public service commission under so many questions raised by the student, young students who have secured 60, 70, 80 marks, the written papers are failed in interviews. How come? What the hell we are doing? This is our future. This is how we are serving our young generation. This is we care for the merit. रोज़ ॾह फ़ोनियूं ईंदियूं आहिनि, मैडम सिफ़ारिश कजो, नौकिरी मिली, सिफ़ारिश कजो, सिफ़ारिश कजो। त अकबर PND में रही आयो आहे, कीअं स्कीमूं ठहंदियूं आहिनि, हाणे स्कीमूं कंहिंजी कीअं थियूं ठहनि, पैसो काॾे थो वञे, पाणी किथां थो अचे थो नथो अचे। असां पाण सां विढ़ूं, पाण सां माना त इन ॾींहुं दरिया मां वाह खॼी था वञनि ॿिए पासे। कोई जागीरदार, कोई इन्फ्लुएंशियल माण्हू, जेको ॿियो माण्हू आहे उनखे किथे थो पाणी मिले, जंहिंजी वाट मिले थी पई कंहिंसां, तव्हांखे सभु कुझु मिले। So you see this, when we talk of governance, it's just not governance, but one thing I would say that is very badly missing in our system is the accountability. Accountability. We are not talking much about accountability. You have to find out if anything went wrong, who was the person responsible. And if that person वो अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंजे अॻियां पुठियां कोई न हूंदो, उहो त फासंदो, पर जंहिंजे अॻियां पुठियां आहिनि कोई ख़्यालु रखण वारा, there is no accountability. So पनाह घुरण जो टाइम आहे, to be very frank. सची ॻाल्हि इहा आहे त इस्लाम जो ज़िक्र थियो, इस्लामी उसूलनि जो ज़िक्र थियो। आपने बात की मखदूम भाई कि इस्लाम क्या है और क्या है। इस्लाम हमारे पास नहीं है, ॾेखाव ज़रूर थी सघे थो, तमामु घणो ॾेखाव थी सघे थो। असां मुस्लमान आहियूं, तरावीह बि पढ़ंदासीं, घरनि में बि पढ़ाईंदासीं, पर जेका रियल स्पिरिट आहे उहा तव्हांखे सभिनी गैर इस्लामी मुल्कनि में नज़र ईंदी। उते मिर्चनि में बि का शइ सुरूं कोन थियूं घोटे विझजनि, उते तव्हांखे कम अज़ कम खाधो पीतो जेको आहे उहो सही मिलंदो। जेकॾहिं कंहिं में पोर्क पियो आहे त तव्हांखे ॿुधाईंदो त हिन में पोर्क आहे। असां मोल जानवर कोई तव्हांखे विकिणूं था, असां उहे खाऊं था। So what to talk about this society? We all are victims and we all participate in whatever is being given wrong. Not that I am correct every time, but at least you should do something what is possible for you as a human being, not to hurt anybody, not to do something which is against the law. And what is law? Can we talk against judiciary? When we talk against the establishment? None. Sorry. I wouldn't like to. I have got my family, my children. I care more about them. मुझे कंहिं कम जे करे मुंहिंजे घर वारा न फासनि, न ॻाल्हायो सच, चुप करे लही। But one thing has to be remembered, that the actual things, the facts, take their own course of life. उनखे तव्हां हेॾे होॾे नथा करे सघो। What we recently seen in the war between USA and Iran, could you imagine that Iran will make the power of the world surrender? I'm saying the word surrender. They have surrendered. माने नहीं माने उनकी मर्जी है, लेकिन अमेरिका इतनी आसान, वियतनाम में जीता जंग अमेरिका, कहाँ जीता है?
कौन सी जंग जीती है मुझे ये बताएं। लेकिन हम हाथ बांध के खड़े हैं ना उनके सामने, हम इसमें बहुत खुश हो रहे हैं, हम सालिस हैं, हम सालिस हैं। अपने घर में तो सालिसी हमसे होती नहीं है, अपने मुल्क की पार्टियों से तो हम बात नहीं करते। एक आदमी 3 साल से पड़ा हुआ हो जहन्नुम में गया, हम बाहर की दुनिया की सालिसी कर रहे हैं और खुश हो रहे हैं। We don't care about ourselves. We don't care. तो मुझे नहीं पता where are we going to end. We all young people sitting over here, I was asking him, have you turned 70? He said, oh yes, little bit. So we have almost crossed 70 and leaving this insecure world and society for our children. Insecure. रात को निकलने से पहले बच्चों से कहते हैं 12 बजे से पहले घर आ जाओ, अकेले नहीं जाना, कार्ड को साथ ले जाओ, फलां को ले जाओ, इस गली से नहीं गुजरना। वी हैव सीन द वर्स्ट डेज। MQM के ज़माने में क्या होता था, सुबह मैं जाती थी मीटिंग के लिए, रात को 9 बजे की फ़्लाइट पहुंचती, मेरा मियाँ कहता तुम्हें लेने आ रहा हूँ, तो मैं मना करती कि नहीं भाई प्लीज़ नहीं आओ, हम दोनों में से एक का जिंदा रहना जरूरी। मैं इधर उधर हो जाऊं, तुम तो घर पे रहोगे ना, बच्चों को कौन देखेगा। We have seen these times. First, I was told by Chief Secretary that be careful, your name is on somebody's list. मैं कहती मैं क्या कर सकती हूँ, क्या दफ्तर नहीं जाऊंगी, क्या काम नहीं करेंगे, क्या सिंधी बोलना छोड़ दूँ, यहाँ उर्दू स्पीकिंग लोग होंगे, आपसे बेहतर उर्दू शायद मैं बोल सकती हूँ। ज़बानों का झगड़ा नहीं होता है, रिमेंबर दिस। ज़बानें कभी आपस में नहीं लड़ती हैं, ज़बानें एक दूसरे को अकोमोडेट करती हैं। हमने बड़ी खुशी से उर्दू लिटरेचर पढ़ा, बड़ी किताबें पढ़ी, क्लासिक लिटरेचर पढ़ा, हमारी ख्वाहिश थी कि हम पढ़ें। लेकिन जो आए इस तरफ सरहद के उस पार से, उनको ज़रूरत नहीं महसूस हुई, क्योंकि हमने उनकी ज़बान उनसे सीखी, उनसे बोली। ज़बान बोलने की ज़रूरत तब पड़ती है जब आप उसकी ज़बान ही नहीं समझ सकते। कराची, हैदराबाद, लेकिन जो सरहद पार से लाड़काना पहुँचे, सक्खर पहुँचे, नवाबशाह पहुँचे, उन्होंने सिंधी सीखी, हमसे ज़्यादा अच्छी सिंधी बोली। तो ये भूल जाइए कि ज़बानों के कोई झगड़े होते हैं। कितनी खुशी से फ्रेंच सीखते हैं, अंग्रेज़ी, हमारे बच्चे अंग्रेज़ी में पढ़ गए, हमें उनकी अंग्रेज़ी नहीं समझ में आती। कौन से स्कूल हैं गवर्नमेंट के जो फ़ख्र से कहें ख्वाजा साहब जैसा स्कूल जो था, क्या क्या पढ़ाई होती थी। नूर मोहम्मद हाई स्कूल, क्या पढ़ाई होती थी। मैं ट्रेनिंग कॉलेज में पढ़ी हूँ, सिंधी पढ़ी हूँ, मैंने अंग्रेज़ी में नहीं पढ़ा था। छठी के बाद हमने ABC सीखी थी। तो क्या मतलब हुआ, अभी हमें अंग्रेज़ी नहीं आती, हमने तो ऐसे ही BBC सुन सुन के अंग्रेज़ी सीखी है। हम तो अंग्रेज़ी स्कूलों में नहीं गए, हमारे बच्चे गए हैं। एक छोटी सी, मैं लंबी कोई बात हो रही है लेकिन ज़िंदगी की मिसालें दे रही हूँ। कराची जब मैं आई तो बच्चे को भेजा मैंने सिटी स्कूल में, जिसमें नर्सरी में। 3 दिन के बाद मुझे फ़ोन आया कि द टीचर वांट्स टू सी यू। मैं डर गई, मैंने कहा पता नहीं किसका सर फाड़ दिया, क्या होगा। गई तो बुलाया गया टीचर को, जी यस, मैंने कहा जी फरमाएं। She said that your child doesn't speak in English. I was surprised. Because of course, I've sent him to your school. Please teach him. अंग्रेजी बोले, नर्सरी का बच्चा अंग्रेजी नहीं बोल रहा है। मैंने कहा तभी तो भेजा है आपके पास, पढ़ाओ।
फिर वो चुप हो गई। फिर कहती है कि वो तो उर्दू भी नहीं समझता, उर्दू भी नहीं बोलता। मैंने कहा बिल्कुल सही, हम घर में उर्दू नहीं बोलते हैं, हम सिंधी बोलते हैं। अब वो चुप। मैंने कहा प्लीज हैव पेशेंस। वो बच्चा 1 हफ्ते में उर्दू बोलेगा, आसपास वो सुनेगा, वो नोट करेगा, वो रेड़े वालों की ज़बान सुनेगा, वो नोट करेगा। 1 हफ्ते के अंदर अंदर वो उर्दू भी बोलेगा और अंग्रेजी आप सिखाओगी तो सीख लेगा। अब ये अगर हमारी पढ़ाई के तरीके हैं, और दिस इज़ हाउ व्हाट यू एक्सपेक्ट कि मेरे घर में मेरी पोतियाँ सिर्फ अंग्रेजी बोलें और मैं खुश हो जाऊं, तो हम तो खुश नहीं होते। मुझे पता था कि मेरे बच्चे अंग्रेजी सीख लेंगे, वो उर्दू भी बोलेंगे, लेकिन सिंधी उनको कोई नहीं सिखाएगा। ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी थी। शुक्र है कि अपनी ज़बान बोलते हैं, अपने बच्चों के साथ भी बोलते हैं। इसमें क्या खराबी है? इतनी हमने ये जो पता नहीं कम क्या कहते हैं कि whatever, वो है, अगर हमें कॉम्प्लेक्स है, इंफीरियर कॉम्प्लेक्स एंड सुपीरियर कॉम्प्लेक्स। जो सुपीरियर कॉम्प्लेक्स होता है वो एक्चुअली इंफीरियर कॉम्प्लेक्स होता है, और जिनमें इंफीरियर कॉम्प्लेक्स होता है वो बेचारे खामखाई परेशान होते हैं। तो अपने आप को निकालें। दिस इज़ अ वंडरफुल बुक and thank you very much, sir. You had sent it to me in year 2025, inaugurating it today. Thank God we remembered this has to be inaugurated. Launch. Must read it. It has discussed many things, and whatever he has written, he has given enormous quotes from different philosophers, political writers, everything in this. So that tells you that how knowledgeable he himself is. In one paragraph, there are 2-3 quotes from different international writers. And the contents will tell you more. About 10 chapters: state of governance, arrogance of power, centralization of power, still not decentralized, still not, even after 18th Amendment, we are not decentralized. Predicament and prognosis, discretions, judicial restraint on discretionary power, equal protection of law, statutory talent, Justice Munir the Maverick, abuse of power. So this is the age of not the use but abuse of power. And the power make you a dictator, and absolute power corrupts you absolutely. Thank you very much. किताब जो आथर आहे उन जो में मां ज़िक्र करे चुको आहियां। साईं फज़ल सुलेमान काज़ी साहब खे गुज़ारिश आहे तव्हां अचो साईं ॻाल्हायो। फज़ल सुलेमान काज़ी साहब। एक किताब जेको आहे वो पाकिस्तान जे निज़ाम हुकूमत ते आहे। मैं बेशतर तव्हां सभु हज़रात पाकिस्तान जे निज़ाम हुकूमत खां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त उहो कहिड़े नमूने सां हली रहियो आहे ऐं उन जो मंज़िल कहिड़ी आहे उन जो बि तव्हां तयन करे सघो था। पर उन खां अॻु हिन किताब जे जेका डेडिकेशन आहे उहा हिकु में अज़ीम इंसान लाइ कई आहे जेको अज़ीम सफ़ारतकार हो ऐं उनजो नालो हो सरदार अली शाह। सरदार अली शाह सिंधी अख़बार महरान जो एडिटर हो। हैदराबाद में अख़बार निकिरंदी हुई ऐं हिन पंहिंजे कलम सां ऐं उनजे वुसअत सां सिंध जे शागिर्दनि जे तहरीक खे मज़बूत बनायो ऐं वञूदड़ जी मुखालिफ़त कई ऐं सिंधी ज़ुबान जे मसइले ते तमामु घणो कुझु लिखियो। पर अफ़सोस आहे त असांजे मुल्क में माण्हुनि जो क़दुरु न आहे। वक़्तु गुज़री वञे थो
पर उन माण्हुनि जी जेका सदाकत हुई या उन्हनि जी जेका कंट्रीब्यूशन हुई उहा तमामु अज़ीम हुई। अच्छा, हिन किताब में जेका आहे सा असांजा कहिड़ा मसइला आहिनि। निज़ाम हुकूमत में एरोगेंस ऑफ पावर आहे। एरोगेंस ऑफ पावर इहो आहे जंहिं माण्हूअ खे सरकारी कुवत हासिलु थिए थी उहो हुनखे मिसयूज़ करे थो पंहिंजे फ़ाइदे जे लाइ ऐं ॿियनि खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ। इन में हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इज़त हुसैन जेको कुझु वक़्तु स्टेट बैंक जो गवर्नर रही चुको आहे, उन किताब बि लिखियो आहे द पाकिस्तान इज़ ए स्टेट अनगवर्नेबल। ख़ैर, उन हिकिड़े हंधि लिखियो त पाकिस्तान अजीब मुल्क आहे जंहिंमें सरकारी जेके काइदा आहिनि उनखे एॾी कुवत आहे कलम जी, जो उन कलम जे नोक सां जेकॾहिं हू चाहिनि त कंहिंखे फ़क़ीर बनाए छॾनि या कंहिंखे अमीर बनाए छॾनि। इहा हैसियत आहे। ऐं वाक़ई बि जिन माण्हुनि खे ज़िंदगीअ में अहिड़ा तजुर्बा थिया हूंदा उहो हिन खां वाक़ुफ़ु हूंदा। ऐं ॿियो छा आहे त असां वटि जेको ताक़त जो तवाज़ुन आहे, मर्कज़ियत आहे। जेके हुकूमतूं आहिनि या सूबाई हुकूमतूं आहिनि उहे नाले मातर कॉलोनीज़ आहिनि, फेडरल गवर्नमेंट जूं कॉलोनीज़ आहिनि। उन्हनि जे चवण ते उन्हनि जी हुकूमत ते हली रहियूं आहिनि। ऐं हिते जे माण्हुनि जो को सदेबा बि कोन्हे। तव्हांखे हैरत थींदी, ऐं मां चवणु मुनज़ थो समा त सालनि जा साल गुज़री विया आहिनि ऐं पाणीअ जो मसाइलो छो न कराचे जो हल थी सघियो आहे। इन लाइ केरु रिस्पॉन्सिबल आहे? मुंहिंजे घर में मूंखे पाणी कोन थो मिले, टैंकरनि जा पैसा मां ॻायां थो, हालांकि मां पैसा ॾियां थो कैंटोनमेंट वारनि खे, लाइन जो पाणी कोन थो अचे। ये निज़ामी हुकूमत ॾिसो ऐं निज़ाम इंतिज़ाम ॾिसो त छा आहे हिन मुल्क जो। ऐं हुन खां सवाइ छा आहे त ॿियो त इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त इंसाफ़ मिले कोन थो। जजनि खे जेको थो हटाए था छॾनि, जेको सही फ़ैसिलो करे उन हटाए था छॾनि। ऐं उन नमूने सां हिन में मूं जो हिकिड़ो मज़मून बाक़ाइदे लिखियो आहे जेको जस्टिस मुनीर जे मुतालिक़ आहे। ऐं जस्टिस मुनीर जेको तो कीअं चीफ जस्टिस थियो, इहो बि हिकिड़ो वॾो किसो आहे। बंगाली हिकिड़ो साहबु हो जेको सुप्रीम कोर्ट जो सीनियर मोस्ट जज हो, उनखे घुराए गुलाम मोहम्मद चयो त ख़त लिखी ॾे त मां पंहिंजो हक़ु नथो घुरां ऐं उन लिखी ॾिनो। ऐं उन लिखण जे सां पोइ मुनीर खे पाकिस्तान जो चीफ जस्टिस बनायो वियो। इहे हक़ीक़तूं आहिनि, माण्हुनि खे घणनि खे ख़बर कान्हे। हिन में मूं इहो लिखियो आहे। ऐं उन खां पोइ मुनीर छा कयो? मुनीर गुलाम मोहम्मद जे चवण ते, छाकाणि त गुलाम मोहम्मद जे ख़िलाफ़ क़ौमी असेंबलीअ उन वक़्त जी उन जे ताक़त जे तवाज़ुन खे कमज़ोर कयो ऐं उन में इहो पास कयो बिल त जेके बि वज़ीर थींदा उहे क़ौमी असेंबलीअ मां थींदा ऐं उनखे कंहिं डिसमिस करण जो पावर न हूंदो। सो मुनीर साहिब खे इहा ॻाल्हि न वणी ऐं गुलाम मोहम्मद इन्हनि गॾिजी ऐं क़ौमी असेंबलीअ खे बर्ख़ास्त करे छॾियो। मज़े जी ॻाल्हि आहे। ऐं मूं हिन ते किताबु लिखियो आहे जेको ताज़ो छपिजी ईंदो। उन किताब जो उन्हाणो आहे कॉन्स्टिट्यूशनल कनंड्रम, द डिसमिसल ऑफ द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल असेंबली। इहो छपिजे थो पियो। ख़ैर, ऐं पोइ जस्टिस मुनीर उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ सिंध चीफ कोर्ट में जेके जज हुआ केरु हुआ? अक्सर उन में सिंधी हुआ। वेलानी हो, मोहम्मद बख्श हो, शेख हो। उन खां सवाइ कॉन्स्टेंटाइन अंग्रेज़ जेको सो चीफ जस्टिस हो। मुनीर हुनजो जस्टिस तमीज़ुद्दीन ख़ान जेको स्पीकर हो उन ज़ोर जो, उन पिटीशन फाइल कई सिंध चीफ कोर्ट में त हीउ गैर कानूनी क़दम आहे ऐं हुनखे को अख़्तियारी कोन्हे गवर्नर जनरल खे, को बि कानूनी कोन थो चवे त हुनखे को अख़्तियार आहे त क़ौमी असेंबलीअ खे बर्ख़ास्त करे। क़ौमी असेंबलीअ जो पावर बज़ात ख़ुदि सॉवरेन पावर आहे ऐं हुनखे केरु डिसमिस नथो करे सघे सवाइ उहा पंहिंजे पाण खे डिसमिस करे सघे थी। ख़ैर, इन ते
कमाल जी जजमेंट सिंध जज में ॾिनी, माण्हू खे ख़बर ई कान्हे। सिंध चीफ कोर्ट जजमेंट ॾिनी सभिनी गॾिजी, जंहिंमें 3 सिंधी जिते हुआ, ऐं कॉन्स्टेंटाइन चयो त ही हैज़ नो पावर टू डिसॉल्व द कॉन्स्टिट्यूशनल असेंबली एंड दिस इज नलिटी इन लॉ। सिंध चीफ कोर्ट कानून जे चयो त दिस इज नलिटी इन लॉ, त मुनीर खे पावर ई कोन्हे, अख़्तियार ई कोन्हे त हू जेको क़ौमी असेंबलीअ खे बर्ख़ास्त करे, ऐं इहा कानून जी जेका तोहीन आहे। ऐं असां इन करे उनखे क़ौमी असेंबलीअ खे बहाल था कयूं। कमाल ॾिसो, इहे बि जज हुआ, सिंध जा जज हुआ, पाकिस्तान जा जज कोन हुआ। अच्छा ख़ैर, उन खां पोइ जो मुनीर वटि जो ग़ुलाम अहमद वियो, उन पिटीशन फाइल कई, ख़ैर हर हला करे सुप्रीम कोर्ट मफ़रूज़नि ते उन जेका सिंध चीफ कोर्ट जी जजमेंट खे सेटिसाइड करे छॾियो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन ते ज़बरदस्त हैदर बख़्श जतोई मज़मून 24 सुफ़्हनि जो लिखियो, जेको असां सिंधी पढ़े ई कोन था, अंग्रेज़ी में लिखियईं, ऐं उन में लिखियईं द जस्टिस ऑफ द चीफ जस्टिस। 24 पेजनि में जस्टिस मुनीर जो कारो मुंहुं करे छॾियईं, कानूनी तौर ते। जंहिं न पढ़ियो आहे उहो पढ़नि। ख़ैर ॾिसो अॻिते हलिजे त पोइ छा थियो त हुन त हुनखे सस्पेंड करे छॾियो, ऐं उहो बि ग़ैर कानूनी हो। पर ख़ैर, पर उन में हिकिड़ो जज जेको कॉर्नेलियस क्रिश्चन, उन सां एग्री कोन कयो सुप्रीम कोर्ट में। ऐं ख़ैर जस्टिस मुनीर चयो त जेका जजमेंट आहे सिंध चीफ कोर्ट जी, इट्स अ डिसअपॉइंटिंग डॉक्यूमेंट। इहे अंग्रेज़ी में लिखी। उन जे जवाब में जस्टिस कॉर्नेलियस चयो the judges of Supreme Sindh Chief Court shall ever remain in the annals of judiciary. They have done something which cannot be undone, and they should not worry about the comments of Justice Munir. You look at thing. Justice Cornelius compliment paid कयो सिंध जे जजिस खे, ऐं उहो कॉम्प्लीमेंट जेको आहे मूं जेको मुंहिंजो किताबु अचे थो पियो उन जे महूर में डेडिकेशन में मूं लिखियो आहे। ख़ैर मां तव्हांजो मशकूर आहियां, मां तव्हांजो वक़्तु नथो गुज़ारां, ऐं तव्हां हज़रात जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सड़काए हिन महूरत में शिरकत कई आहे। ऐं स्कॉलर्स जो मां बाहिरि शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजो टाइम कढी हिन किताब जे महूरत में पंहिंजो कमेंट्स ॾिनो आहे। थैंक यू वेरी मच। सर आहिनि, असांजा उस्ताद आहिनि, डॉक्टर आहिनि, ऐं इकनॉमिस्ट डेवलपमेंट जा माहिर आहिनि, असांजा PND जा मिनिस्टर बि रहिया आहिनि, ऐं हिन वक़्तु बि हू डेवलपमेंट जी इकनॉमिक्स जी पॉलिसी जी ॻाल्हि कंदा रहनि था त कीअं मुल्क में पॉवर्टी ख़तमु थिए, कीअं ख़ुशहाली थिए, और कीअं असांजी जेका आहे पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम कीअं बहितर कजे, कीअं उनखे यूटिलाइज़ कजे। अॼु जे चीफ गेस्ट खे डॉक्टर कैसर बंगाली साहब खे पढ़ी है मैंने, और वेरी इजी रीडिंग, बहुत आसानी से आप पढ़ सकते हैं, कोई मुश्किल अल्फाज नहीं है, मुश्किल कॉन्सेप्ट नहीं है। लेकिन इसकी जो पूरी शुरू से आखिर तक जो कहानी चल रही है पाकिस्तान की हुक्मरानी की, वो उन्होंने बहुत अच्छी तरह से उसको बयान किया है। मतलब एक छोटी सी किताब है लेकिन पूरा मंजर आपको मिल सकता है इससे। और इसमें एक सीक्वेंसिंग बहुत अच्छी है, वो शुरू होता है एरोगेंस ऑफ पावर से, एंड होता है अब्यूज़ ऑफ पावर तक। सो इट मूव्स फ्रॉम स्टेज टू स्टेज। तो दूसरी बात हम 1 यूनिट की है। 1 यूनिट सिंध पे पहला वार नहीं था। सिंध का पे अंग्रेज़ों ने कब्ज़ा किया 1843 में। 4 साल के बाद सिंध को मर्ज कर दिया बॉम्बे प्रेसिडेंसी से, यानी सिंध का वजूद मिटा दिया। यही चीज़ फिर 1955 में हुई। सिंध को
वेस्ट पाकिस्तान में मर्ज कर दिया गया। जब अंग्रेज़ों ने बॉम्बे प्रेसिडेंसी में मर्ज किया तो उसके बाद भी एक भरपूर कैंपेन चलाई गई सिंध को वापस रिस्टोर करने की। तो तकरीबन 8-9 साल 43 to 47 6 साल 7 साल लगे और वहाँ कामयाबी हुई। इसी तरह 55 में जब 1 यूनिट बना, इसके फ़ौरन बाद बल्कि उससे पहले भी मैं यहाँ बैठा हुआ प्रोफेसर सुल्ताना मुझे बता रही थी कि 1 यूनिट के ख़िलाफ़ एज ए कॉलेज स्टूडेंट ये भी सड़क पे शामिल थी और सारे थे। और हम क्वाइट श्योर यहाँ बहुत सारे बैठे हुए, आप में से भी बहुत सारे बैठे हुए, आपने इसमें रोल अदा किया होगा इसका मुकाबला करने में। ये किताब गवर्नेंस पे है और ये बताता है कि क्या व्हाट अ जोक दैट हैज़ बीन प्लेड अपॉन अस। और हम जब भी हम मिलते हैं, सिर्फ आज नहीं पहले भी, तो हम सब तारीख़ को दोहराते हैं और एक अपने आप पे जो जुल्म हुआ है उसको दोहराते हैं। मेरा ख़्याल है हमें थोड़ी अपने अंदर भी देखने की ज़रूरत है। जैसे आपने कहा कि ये सही है कि जो भी सिचुएशन होती है, चाहे वो 1 यूनिट हो, चाहे वो और कोई इशू हो, पानी का हो, काला बाग हो, कनाल का इशू हो, एक बड़ी भरपूर जद्दोजहद रही है और वो हमें सलाम करना चाहिए उन तमाम लोगों को जिन्होंने इसमें शामिल हुए, इसमें कुर्बानी दी। और यहाँ बहुत सारे लोग बैठे हैं ऐसे, स्टेज पे भी है और ऑडियंस में भी है, जिन्होंने ये रोल अदा किया है। लेकिन ये भी हकीकत है कि बहुत सारे लोगों ने सिंध को बेचा है। जब 1 यूनिट बना तो वेस्ट पाकिस्तान गवर्नमेंट में सिंधी भी थे, अयूब खान की हुकूमत में भी थे, ज़िया की हुकूमत में भी थे, मुशर्रफ की हुकूमत में भी थे। ये इस पे गौर करने की ज़रूरत है कि एक तरफ तो लोग जद्दोजहद करने को और कुर्बानी देने को तैयार है, दूसरी तरफ ऐसा भी तबका है जो सिंध को बेचने को तैयार है। और हमने अपनी ही करियर में देखा है ऐसे लोगों को जो लाइन क्रॉस करके चले जाते हैं और बैत कर देते हैं आमिर के हाथ। जो एक सिंध की सोशल स्ट्रक्चर की जो बात है जो यहाँ भी की गई, बुनियादी तौर पे जो फ्यूडल सोसाइटी होती है वो वहाँ नेशनल सेंटिमेंट मुश्किल है डेवलप होना, इसलिए कि वो फिर अपनी ज़मीनें और अपनी जो पोजीशन है उसका डिफेंस करते हैं। हम स्टूडेंट ही थे और किसी हवाले से एक हमारे प्रोफेसर का रिसर्च कर रहे थे तो इंटीरियर में गए थे, वहाँ एक बहुत बड़े ज़मींदार से मुलाकात हुई। सियासतदान भी थे, पीपल्स पार्टी के लीडर थे उस वक्त। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को फांसी हुई थी उसी साल। तो जब बात निकली तो उन्होंने पहले तो ज़ाहिर है अपनी वफ़ादारी पीपल्स पार्टी और शहीद भुट्टो के साथ दी, उन्होंने बयान किया, लेकिन साथ ये भी कहा कि अगर भुट्टो ज़िंदा होता तो हमारी ज़मीनें महफूज ना होती, क्योंकि जो सेकंड राउंड ऑफ लैंड रिफॉर्म्स जो आए थे वो बहुत ख़तरनाक थे, यानी उनको अपनी ज़मीनें प्यारी थी। मेरा जो अपना तजुर्बा डेवलपमेंट का है, मैंने
کوئی ڈسٹرکٹ ایسا نہیں ہے جہاں میں نے کام نہیں کیا سندھ کا، بلکہ ایکچولی کوئی ڈسٹرکٹ پاکستان کا ایسا نہیں ہے جہاں میں نے کام نہیں کیا، لیکن سندھ سے زیادہ، سندھ اور بلوچستان سے زیادہ واقفیت ہے، چونکہ میں دونوں حکومتوں میں رہا ہوں پروونشل۔ میرے کچھ ایکس کولیگز بھی یہاں بیٹھے ہیں جو پی این ڈی میں میرے ساتھ ہوتے تھے، تو جو ایک رکاوٹ ہے گراؤنڈ لیول ڈیولپمنٹ کی، وہ یہ جو زمینداری نظام ہے، بار بار یہ آتا ہے۔ جب میں گورنمنٹ میں تھا 2010-11 میں سندھ میں، تو سیلاب آئے تھے، بہت بڑے پیمانے پہ سیلاب تھے، آدھا سندھ جو ہے پانی میں ڈوب گیا تھا، رائٹ بینک خاص طور پہ، اور میں ظاہر ہے سب کی ڈیوٹیز تھی ریلیف کیمپس میں کام کرنے کی، جانے کی۔ میں نے دیکھا کہ جو حکمراں طبقہ ہے، جو ایم این اے رہ چکے ہیں، سینیٹر رہ چکے ہیں، ڈسٹرکٹ کاؤنسل کے چیئرمین رہ چکے ہیں، زمیندار ہیں، ان کا گھر نہیں ڈوبا تھا، وہ ہائی گراؤنڈ پہ تھا، کیونکہ فلڈس تو صدیوں سے آتے ہیں، انہوں نے پہچان لیا تھا کہ کہاں گھر بنانا کہاں نہیں بنانا۔ جو لو لائنگ ایریاز تھے وہ تو غریبوں کو اور کسانوں کو دیے گئے تھے، ان کے گاؤں پورے کے پورے مٹ گئے تھے، بہہ گئے تھے۔ میں نے پورا ایک آؤٹ لائن پلان بنا کے پیش کیا کہ جو اب دوبارہ گاؤں کو بحال کرے، وہاں نہ کریں جہاں گاؤں تھے، اس لیے کہ پھر ڈوب جائیں گے، سیلاب نے تو پھر آنا ہے، یہ قدرت کا نظام ہے۔ ہم ہائی گراؤنڈ پہ آرگنائز ولیجز ہو، 50-100 گھر کے، یہ 5-5 گھر کے گاؤں نہ ہو، کیونکہ 5 گھر کے گاؤں کو آپ اسکول بھی نہیں دے سکتے، ڈسپینسری بھی نہیں دے سکتے، جو دیے جاتے ہیں اور پیسے ضائع ہوتے ہیں۔ مہتاب راضی صاحبہ سیکرٹری بھی رہ چکی ہے گورنمنٹ میں، ان کو پتہ ہے کس طرح ڈیولپمنٹ پروجیکٹ بنتے ہیں اور پیسے بانٹے جاتے ہیں۔ اور یہ جو میٹنگ تھی، پریزیڈنٹ چیئر کر رہے تھے، بہت سارے منسٹرز تھے، چیف منسٹر بھی تھے، تو جو بڑے زمیندار تھے کیبنٹ میں، انہوں نے مخالفت کی کہ یہ اگر ہماری زمینوں سے نکل گئے یہ، تو ہمارا قرضہ کون واپس کرے گا، یہ ان کا الفاظ تھے۔ میں نے یہ دیکھا ہے کہ وہ ڈیولپمنٹ کو روکتے ہیں، ڈیولپمنٹ ہونے نہیں دیتے۔ سندھ کی ترقی اس وقت ہوگی جب یہ زمینداری نظام ہم توڑ دیں گے اور اس کو ختم کریں گے، اور یہی حیدر بخش جتوئی کا ایجنڈا تھا۔ 1940s میں جو ڈیبیٹ تھی سندھ کی پولیٹیکل ڈیبیٹ، وہ یہ تھی اور ڈیمانڈ یہ تھا کہ تمام زمین نیشنلائز کر دی جائے اور اسے ایکویٹیبلی ڈسٹریبیوٹ کیا جائے۔ اس ایجنڈا کی آج بھی ضرورت ہے اگر ہم نے ترقی کرنی ہے۔ یہ ضروری نہیں ہے کہ آپ زمین لے لیں ان سے، لیکن جو شیئر کراپنگ کا نظام ہے وہ ختم کریں۔ یہ فرسودہ 19ویں صدی 18ویں صدی کا نظام ہے، یہ اب نہیں چل سکتا۔ یہ نہ تو آپ کو ایفیشینٹ ایگریکلچر دے گا، نہ آپ کو پیداوار دے گا، نہ اس سے آمدنی ہوگی، نہ غربت ختم ہوگی۔ ایک یہ تو ریفارم کرنے کی ضرورت ہے۔ اگر جس کو زمین رکھنی ہے، زیادہ رقبہ ہے، رکھے، لیکن وہ کمرشل بیسس پہ کاشت کرے، یہ ٹکڑوں میں بانٹ کے آدھا حصہ حاصل نہ کریں ان سے۔ یہ نظام اب نہیں چل سکتا، اور یہ نظام صرف معیشت کے حساب سے میں نہیں کہہ رہا ہوں نہیں چل سکتا، یہ جمہوریت بھی نہیں چل سکتی ہے اس نظام کی بنیاد پہ، اور غربت تو بالکل نہیں ختم ہو سکتی۔ لیکن ایک اور مسئلہ اس سے بھی نیچے سندھ کو میں دیکھتا ہوں۔ ہمارے ایک دوست تھے، ٹریڈ یونینز بھی تھے، پولیٹیکل ورکر بھی تھے، نوشیر و فیروز کے ڈسٹرکٹ کے، ان کا انتقال ہو گیا، تو ہم گئے وہاں، تو شاید 10 دن یا 40 دن یا ایسے کچھ ہوا تھا۔ پہلے جب ان کی بیماری تھی، لمبی بیماری تھی، 2-2.5-3 سال تک چلی،
पैसे उसके पास नहीं थे तो हम ही जमा करते थे पैसे इधर उधर से, खुद भी देते थे और लोगों से भी करवाते थे। अब उनके इंतकाल के बाद उनका बेटा आके कहने लगा कि जी पैसे थे। हमने कहा किस चीज़ के चाहिए? उन्होंने कहा जी वो हमने खाना करना है, वो गांव वाले आएंगे। हमने कहा ये तो क्यों करना है? कहता बस रिवायत है, वरना लोग कहेंगे देखो बाप मर गया, इन्होंने खाना भी नहीं किया। अब हम गए, पैसे तो हमने दे दिए, लेकिन जब वहाँ गए तो उस दिन वेडनेसडे था और दोपहर का लंच था। हम 11 बजे पहुँचे हैं। जो वहाँ का स्कूल था लोकल, उसके कंपाउंड में सारे देग चढ़ी हुई थी, खाना पक रहा था। तो मैंने पूछा आज तो बुध है, स्कूल नहीं है आज? उन्होंने कहा नहीं, ये इसकी वजह से स्कूल को छुट्टी दे दी है। Now that tells you the values of that society. तालीम की अहमियत नहीं है। ये एक ऐसी तकरीब थी जिसकी ज़रूरत नहीं है। कर्जा लेके आप लोगों को खाना खिला रहे हैं, और वो स्कूल का दिन है, बच्चों को नहीं पढ़ाते हैं। बुनियादी बात ये है कि हमारी अपनी जो ग्राउंड लेवल, विलेज लेवल वैल्यूज़ हैं, इस पे भी हमें नज़र डालने की ज़रूरत है। ये बहुत फरसूदा निज़ाम है उस लेवल पे। हर किस्म की जो रिवायतें जो हमें नीचे खींचती है वो ज़िंदा है, और चाहे वो औरतों के राइट्स हो या बच्चों के तालीम का इशू हो, हम अभी भी शायद 11वीं सदी में रहते हैं। कोई MNA, कोई MPA इलेक्शन नहीं हारा है अगर उसने तालीम नहीं दी अपनी कॉन्स्टिट्यूएंसी में, तालीम बेहतर नहीं की। कोई MNA MPA इलेक्शन नहीं हारा है अगर उसने उनकी कॉन्स्टिट्यूएंसी में एक डिस्पेंसरी है, सबको पता है कि यहाँ लेडी डॉक्टर कौन है, लेकिन किसी ने कभी उसने शक्ल नहीं दिखाई, लेकिन वो फिर भी इलेक्शन जीत जाता है। इसलिए कि जो इलेक्टोरेट है, जो माशरा है जिसका आपने जिक्र किया, वो इसको टॉलरेट करता है। उसके लिए तालीम अहम नहीं है। ये बुनियादी ग्राउंड लेवल पे, गांव के लेवल पे हमें तब्दीली चाहिए। सिंध को गवर्नेंस ठीक करने के लिए एक सोशल रिफॉर्मर चाहिए। कोई सोशल रिफॉर्मर पैदा हो जो सिंध के जो सकाफत में जो नेगेटिव एलिमेंट्स है उसको निकालें, एक प्रोग्रेसिव सोसाइटी बनाएं जो मेरिट ओरिएंटेड हो, फ्यूचर ओरिएंटेड हो, यकसानियत पे यकीन करें, न सिर्फ बिटवीन मैन एंड मैन, बिटवीन मैन एंड औरतों के लिए भी, औरतों को भी यकसा समझें, और तालीम की अहमियत हो। तालीम की भी बात हुई, अशफाक साहब ने भी बात की, लेकिन ग्राउंड लेवल पे, विलेज लेवल पे मैं देखता हूँ तालीम की कोई अहमियत नहीं है, किसी को नहीं है। न सिर्फ ये कि एजुकेशन मिनिस्टर को ना हो, जो जिनके बच्चे स्कूल में पढ़ते हैं उनको भी नहीं है। और ये जो सोशल रेवोल्यूशन चाहिए, एक इनकलाब चाहिए सोसाइटी, और उसके लिए एक सोशल रिफॉर्मर चाहिए। मुझे उम्मीद है कि हम तो सब, जाहिर है जैसे आपने कहा, हम सब 70+ है, लेकिन जो यहाँ आप यंगर लॉट बैठे हैं उनसे हम उम्मीद कर सकते हैं कि आप इस काम पे कुछ तवज्जो देंगे, तभी सिंध की तरक्की हो सकती है। तकरीरें करने से, मातम करने से कि हम पे कितना जुल्म हुआ है, इससे सिंध की तरक्की नहीं होगी। शुक्रिया। वन यूनिट जो हीरो, 4 मार्च जो हीरो, लायर, पॉलिटिशियन मसूद नूरानी साहब के गुज़ारिश कंदुसि त हू अचनि पंहिंजो ख़िताब कनि। हिकिड़ो लीडर हो, मुंहिंजो दोस्त हो, टाम साकी, जेको बाद में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो सदर हो, तो उहो मूंखे मिलियो। असां गॾु तहरीक में हूंदासीं, जेल में, रेल में गॾु हूंदासीं। तो
मूं चयोमांसि यार जाम मुबारक हुजे त वञे टुटी पियो। चई यार उहो त ठीकु आहे पर पंहिंजो छा थींदो? हाणे पंहिंजो तहरीक कीअं हलंदी, छा ते हलंदी? काज़ा वेक्शन त ख़तमु थी वियो। मां चयो इलाही काज़ा वेक्शन न कर न कर। सो अॼु ॾींहुं आहे उहो सुभाॻो ॾींहुं जॾहिं वञण जो कैरी कोट टुटो ऐं सिंध जे अवाम खे थोरे नंढनि सूबनि जे अवाम खे वॾो रिलीफ मिलियो। इन में मां अर्ज़ु कंदुसि त उहो असीं कोन हुआसीं, पर क़ाज़ी साहिब जी क़ाज़ी फज़लक चवंदासीं, हाणे सुलेमान क़ाज़ी फज़लक खे चलाए थो। साईं जी वॾी कंट्रीब्यूशन आहे। साईं असांखां 4 या 5 साल सीनियर हो। असीं हिन कॉलेज में आयासीं त साईं यूनिवर्सिटी में फाइनल में हो ऐं सिंध यूनिवर्सिटी जो जनरल सेक्रेटरी बि हो यूनियन जो। साईं उन ज़माने में वंड जे ख़िलाफ़ लिखंदो हो ऐं हिकिड़ो इहो कमु कई तंज़ीम ठाहियईं, सिंध स्टूडेंट्स फेडरेशन। सिंध स्टूडेंट फेडरेशन उन में अॼु कल्ह जे दौर जा वॾा ऑफिसर, वॾा क़ौम परस्त उहे थिया, उनजा मेंबर हुआ, ऑफिस बेरर्स हुआ, जेके अख़बारुनि में बि लिखंदा हुआ ऐं चवंदा हुआ, ॿुधाईंदा हुआ त कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म था थियनि, कहिड़ो कमु ग़लति थो थिए। साईं जेकॾहिं अञा कंटिन्यू करे हा, कुझु ख़ानदानी मजबूरियुनि जे करे पोइ साईं हलाए छॾी, पर साईं जेकॾहिं हुजे हा त अञा बि जल्दी तकिड़ो कमु थिए हा। ऐं हक़ीक़त में साईं तंज़ीमी मामलनि में मुंहिंजो उस्तादु आहे। SS जो नवाबशाह में आउं जॉइंट सेक्रेटरी हो जॻह तंज़ीम हुई। साईं उते आयो हो 1962 में या 63 में। उते असांखे सम्झायो वेंदो कीअं कमु थींदो, आउट ऑल टाइम साईं दौरा कंदो सॼे सिंध जा, तालकनि जा, ज़िलनि जा, ऐं तंज़ीमी तरह तमामु इहा सिंध स्टूडेंट फेडरेशन हिकिड़ी मज़बूत तंज़ीम हुई। साईं जेकॾहिं कुझु वक़्तु अञा बि त हुजे हा तालीम इदारनि में त वॾो कमु थी वञे हा। सो मां बि चयो त तव्हां एंजॉय कयो, अॼु ॾींहुं जेको आहे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, त तव्हां रिलैक्स थियो, एंजॉय कयो। ऐं मां त चवंदो त खिलो, लेट अस लाफ, लेट अस लाफ लाउडली, त ख़बर पए त केॾी असांजो मुबारक ॾींहुं आहे। खिलो, थोरो डल थी विया आहियो त थोरो एंजॉय कयो। ऐं अहिड़ा ॾींहं तमामु घटि आहिनि असांजी ज़िंदगीअ में। हाणे साईं ते वञण ते बि मूं ॻाल्हायो ऐं साईं ते बि ॻाल्हायो। साईं जो किताबु जंहिंजी मोहर थी आहे, दोस्तो त किताब खे तव्हां पढ़ंदो त निचुड़ इहो निकिरंदो त हाकिम जेका हुकूमत हलाइनि पिया उहो आवाम जे भले लाइ न, पंहिंजे भले जे लाइ। 2 क्लास थी विया आहिनि। अॻे त 4-5 तबिका हुआ, हाणे सिर्फ़ु 2 क्लास आहिनि। हिकिड़ो रूलर्स, ॿिया रूल्ड, हिकिड़ा हुकूमत हलाइण वारा आहिनि, ॿिया जिन हुकूमत कई पई वञे। असां हुन में अची था वञूं हुकूमत कई पई, सॼी गड़बड़ उतां थी आहे। मिसमैनेजमेंट, बैड गवर्नेंस, ज़ुल्म, इनजस्टिस। ऐं साईं ॾाढो तमामु तफ़सील सां उन्हनि शयुनि जे बारे में लिखियो आहे। मां हिनखे समराइज़ हीअं कंदुसि त 2 शयुनि जी डेविएशन जे करे
वायलेशन जे करे ही सॼो मुल्क अॼुकल्ह जे अज़ाब में आहे। महांगाई, लॉ एंड ऑर्डर जो मसइलो, जहालत, बुख, बेरोज़गारी, जेको बि मसइलो, जेको बि अफरा तफरी, डिसयूनिटी, हिक ॿिए जे दुश्मनियूं, हिक ॿिए जे ख़िलाफ़, हिकिड़ो पाकिस्तान रेज़ोल्यूशन 1940 लाहौर वारो, उन में चयो वियो हो त सूबा जेको नओं आइन ठहे पियो उन में सूबनि खे मुकमल अलॻि इंडिपेंडेंट यूनिट करार ॾिनो वेंदो, जेके आज़ाद ऐं सॉवरेन हूंदा, इहे लफ़्ज़ आहिनि उन में। बाद में 1946 में इन में करेक्शन कई हुई, पंहिंजे लेखे में करे छॾी। हिननि हीउ जेको पहिरियों रेज़ोल्यूशन हो जो आवाम जे अॻियां यानी जनरल बॉडी जी मीटिंग में पास थियो, हू जेको 46 वारो उन में सिर्फ़ु ॿ मेंबर हर सूबे जा मुस्लिम लीग जा, उहे ॿ में शामिल थिया ऐं उन्हनि गॾिजी इहो रेज़ोल्यूशन पास कयो, जंहिंमें अमेरिका उन में बजाए सूबनि जे सूबो जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो। हिकिड़ी त उहो वायलेशन थियो। ॿियो, जिना साहब हिकिड़ी तक़रीर कई हुई जॾहिं पाकिस्तान ठहियो, अञा कुझु ॾींहं हुआ, 3 ॾींहं, 11 अगस्त 1947 ते जिना साहब तक़रीर कई हुई, जंहिंमें हुन आउटलाइन्स ॾिनी हो त पाकिस्तान जेको असां मुल्क ठाहियूं पिया 14 अगस्त जेको जंहिंजो ऐलान थियणो आहे, उन में कहिड़े मुल्क छा गाइडलाइंस आहिनि, कहिड़े गाइडलाइंस ते हलंदो मुल्क, कहिड़ी पॉलिसी ते हलंदो। मिसाल तौर में हिकिड़ी पॉइंट हीअ हुई त मुल्क सेक्युलर हूंदो, मज़हबी न हूंदो। पर तव्हां ॾिठो हिते हिन मुल्क खे हिकिड़ो मज़हबी मुल्क बनायो वियो, जंहिंजे करे डिसयूनिटी थी, 70 फ़िरका, इन खां अलावा ॿियनि मज़हबनि वारा माण्हू उहे अक़लियत थी विया, हिकिड़ी वॾी डिवीजन थी पई पैदा, डिसयूनिटी सॼे मुल्क में। उन खां अलावा जिना साहब फॉरेन पॉलिसी हर शइ उन में गाइडलाइन, उन खां पोइ उनखे उन जिना साहब जी ॿियूं तक़रीरूं जेके बाद में थियूं उन में वरी थोरो अभाम हो, जंहिंजे करे हिननि चयो त इहा तक़रीर जेका हाणे जेका तारीख़ लिखी पई आहे वञे थी, उन में उन पहिरें जिना साहब जी तक़रीर खे का अहमियत न आहे, ॿियूं 2 तक़रीरुनि जा हवाला ॾेई उनखे रद्द कयो थो वञे। हिकिड़ो पाकिस्तान रेज़ोल्यूशन जी वायलेशन, ॿी जिना साहब जी तक़रीर जी वायलेशन। उनजे करे ही जेको कुझु मसइलो थियो आहे उहो थियो आहे। असांखे तमामु अञा अॻिते वञिणो आहे, इलाही मसइला आहिनि। असां अहिड़े हाल में आहियूं जो हिकिड़ो यूनिक इहो कीअं पियो मुल्क हले, इहो हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि हले कीअं पियो मुल्क। जहिड़े तरीक़े सां गवर्नेंस आहे, जहिड़े तरीक़े सां मुल्क हलायो पियो वञे, उहो मुंहिंजी अर्ज़ु कयो त हाणे पाण 2 क्लास थी विया आहियूं, हिकिड़ा रूल्ड, ॿिया रूलर्स, ॿिया रूल्ड, हिन में का शइ कान्हे। इन जे लाइ वॾी हिमत, हौसले जी ऐं अकुल ऐं हुन सां कमु करण जी ज़रूरत आहे। मुल्क खे हिकिड़ो सुठो मुल्क, रियल सही जमहूरियत वारो मुल्क, सही सूबाई ख़ुदि मुख़्तियारी वारो मुल्क, सही इंसाफ़ वारो मुल्क, उनजे लाइ वॾो तमामु जाखोड़ करणी पवंदी ऐं असां सभिनी खे यूनाइट थियणो पवंदो। हिक ॿिए जा इख़्तिलाफ़ आहिनि उहे हिकिड़े पासे रखी गॾिजी मुहिम हलाइणी पवंदी।
हाणे उनजे लाइ कीअं थो कमु थिए, लेट अस थिंक अबाउट इट, सोचो, पर यूनाइटेड रहो, हिक ॿिए सां मिलंदा रहो, हिक ॿिए जे बजाए विढ़ण जे या इख़्तिलाफ़ अहिड़ी तरीक़े सां जो जहिड़ो करे विझिजे, उनखे छॾे प्यार अमन मोहबत सां पाण में हलो, जीअं थी सघे थो त अञा अॻियां वधीक ॾुखिया वक़्त अचनि, उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ पाण सभिनी खे इताद करणो पवंदो ऐं इन फील्ड में वॾो तमामु वॾो कमु करणो पवंदो। ऐं वरी बि तव्हांजो शुक्रिया अदा कयां थो, तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच नूरानी साहब। मां हाणे असलम बलूच साहब खे गुज़ारिश कंदुसि वोट ऑफ थैंक्स जो। साईं अचो, तव्हां अचो वोट। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां इत्मीनान सां असांजी अॼोकी कार्रवाई ॿुधे ऐं इंशाअल्लाह ताला आईंदे बि जेके असांजा प्रोग्राम थींदा उहे बि तमामु लाजवाब हुअणु खपनि ऐं थींदा, ऐं सिंध जी जीअं हुन तरक़ी जो सुवालु आहे उते असीं यकमुश्त हुजूं। ऐं स्टेज ते वेठल ऐं तव्हां सभिनी जो वरी बि थोराईंदो आहियां, तव्हां आया आहियो गर्मी में ऐं असांखे पंहिंजो टाइम ॾिनो।